बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल अहमद जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा। महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बावाज़े बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादराने इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां बुजुर्गन, प्यारन दोस्तन, जमात जे आडो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिक आयत सगुरी मूं तिलावत कई आ, जंहिंजे मुतालिक़ अवां जे आडो मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा हन ऐं अवां बुजुर्गन खे गौर इत्मीनान सां ॿुधणा हन। रब करीम जल्ल जलालुहु व मन वालुहु शालमू गुनहगार खे पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, खुदा ताला जल जलालुहु व मन वालुहु खां इहा बि दुआ कयो त खुदा ताला तव्हांजी असांजी सभिनी जी अॼोकी हाज़िरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। तव्हां ई असां सभई हिन जाइ ते अल्लाह जे रज़ा जे वास्ते गॾु थिया आहियूं। पंहिंजो को बि दुनियावी मक़सद कोन्हे। तव्हां असां हिन जॻह ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा जे वास्ते रब करीम जल्ल जलालुहु व मन वालुहु जो पाक कलाम ॿुधण ऐं संदुस महबूब करीम जो फरमान ॿुधण, दीन जूं ॻाल्हियूं सिखण वास्ते गॾु थिया आहियूं ऐं पाण उमेद रखूं था त अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालुहु हिन नेक महफ़िल जे सदके असांजे मुस्तक़बिल खे खुदा सुधारे, असांजा माज़ी जा गुनाह रब तबारक व तआला माफ़ फरमाए। खुदा जी ज़ात बाबरकात असांजे दिल में पंहिंजे प्यारे हबीब करीम जी मोहब्बत जो दरिया मौजज़न फरमाए। ही सालानो प्रोग्राम क़िबला उस्ताज़ुल उलमा हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती मोहम्मद सालेह साईं नईमी रहमतुल्लाह ताला अलैह जे बारे शरीफ जे सिलसिले में, उर्स मुबारक जे सिलसिले में हिन जगह ते मुनाक़िद थींदो आ। हिन खां अॻु में भी 2 दफ़ा फ़क़ीर खे हाज़िरी नसीब थी आ। अॼु बि अवां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। अल्लाह तबारक व तआला इन नेक रूह जे सदके असांजे दिल जूं नेक तमन्नाऊं शल पूरियूं फरमाए। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, बिला ताख़ीर मां पंहिंजे मौज़ू खे शुरू थो कयां। सभ खां पहिरियां अवां जे आॾो तिलावत कयल आयत सगोरी जी माना मफ़हूम अर्ज़ कंदुसि, उन खां बाद में जेके ॻाल्हियूं अल्लाह ताला चवरायूं से अर्ज़ कंदुसि। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत, ज़ौक़, शौक़, बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलात शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्हम्दुलिल्लाह मजमू तमाम घणो आ, पर दुरूद शरीफ जो आवाज़ घटि थो हुजे। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी टियों दफ़ो दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजी तारीफ़ थो फरमाए, तबारकल्लज़ी बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जी। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। तवी असी मुसलमान आहियूं, मुवाहिद आहियूं, खुदा जे ज़ात बाबरका जे सिफ़त सना जा क़ाइल आहियूं। अल्लाह जूं वस्फ़ूं लातादाद हन। खुदा ताला जी ज़ात बाबरका सां को ज़ात में को सिफ़ात में शरीक कोन्हे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खां वधीक ॿियो कंहिंजी बि ज़ात बरकत वारी नाहे। खुदा तबारक व तआला पंहिंजी सिफ़त सना लफ्ज़ शुरू करे थो तबार जो, तबारकल्लज़ी बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जी। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ ही जेके भी दुनिया में बरकतूं हन, रिज़्क़ रोज़ीअ जी बरकत आ, फैज़ जी बरकत आ, रूहानियत जी बरकत आ। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे हिसाब सां फसलनि जी बरकत आ, सेहत जी बरकत आ, ईमान जी बरकत आ, अक़ीदे जी बरकत आ, मुहब्बत जी बरकत आ। ये सभई बरकतूं बाद में आहिनि। सभिनी खां वधीक बरकत वारो मुंहिंजो रब करीम जल जलालहु अमन वालहु आ। ओ शानशाह रब करीम जी ज़ात बाबरका जो सॼे जहान जो मालिक ऐं ख़ालिक आ। अल्लाह पाक जल जलालहु अमन वालहु जी सना ऐं सिफ़त एतिरी आहे जो अवां कहिड़ी बि शइ जी तारीफ़ कयो, फिरीगिरी अवां स्पीकर जी तारीफ़ कयो, टेबल जी तारीफ़ कयो, टाइप रिकॉर्डर जी तारीफ़ कयो, शामियाने जी तारीफ़ कयो, कारीगर जी तारीफ़ कयो, बाग जी तारीफ़ कयो, गुल जी तारीफ़ कयो, हसीन जी तारीफ़ कयो, सुहिणे आवाज़ वारे जी सिफ़त सना बयान कयो, पर या सारी तारीफ़ फिरीगरी अल्लाह पाक जी सिफ़त बणबी आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलहम्द शरीफ जे तारीफ़ में, अलहम्द शरीफ जे तफ़सीर में, अलहम्द शरीफ जे बयान में मुफ़स्सिरन लिखियो आ, आलिमन लिखियो आ, मुहक़्क़िक़न लिखियो आ। अल्हम्दुलिल्लाह असल में आहे हमदुन, हे मीम दाल, हमदुन माना सिफ़त सना ऐं तारीफ़, पर इन जे मथां अल्फ़ ऐं लाम आ, अलहम्दु। इन अल्फ़ ऐं लाम जे करे हमद मख़सूस बणिजी वियो आ, ख़ास बणिजी वियो आ। उहो कहिड़ो ख़ास हमद आ? सभई तफ़सीर लिखंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हर हमद, हर हामिद खां हर ज़माने में हर वक्त सदाई साबित आ उन अल्लाह जे लाइ जेको सभिनी जहाननि जो पालणहार आ। सब सिफ़तूं मालिक जूं, अवा कंहिंजूं मूंसां ॻाल्हाईंदा हलिजो। कंहिं हसीन जो हुस्न आ त रब जी तारीफ़ आ, जहान जो निज़ाम आ त अल्लाह जी तारीफ़ आ, सिज चंड्री जो रोशनी आ त अल्लाह जी तारीफ़ आ, दरियाहनि जूं मौजूं हन त अल्लाह जी तारीफ़ आ, समुंड जे अंदरि बेपायान मोती हन त अल्लाह जी तारीफ़ आ, ज़मीन विछाई पई आ त अल्लाह जी तारीफ़ आ, जबल आसमान सां ॻाल्हियूं कनि था त अल्लाह जी तारीफ़ आ, गर्मी अचे त अल्लाह जी सिफ़त सना आहे, साबुजादा सर्दी अचे त रब जी तारीफ़ आ, जेकॾहिं मौसमूं तब्दील
तब्दील अथन तब अल्लाह पाक जी तारीफ़ा। मुझा मिठड़ा भाव अज़ीज़ ओ मुझा प्यारा दोस्त तवज्जो जी ज़रूरत आ। जेकॾहिं को फैज़ वारो आ तब अल्लाह जी तारीफ़ा। जेकॾहिं मुझे मोहम्मद अरबी ते कुरान लहे तब अल्लाह जी तारीफ़ा। जे सिद्दीक़ के सिदाकत मिले तब अल्लाह जी तारीफ़ा। जे फारूक आज़म फारूक बणजे तब मुझे रब जी तारीफ़ा। जे उस्मान गनी गनी आ तब रब जी तारीफ़ा। जे हैदर करार शेर खुदा है तब अल्लाह जी तारीफ़ा। जे हुसैन करबला में दीन ला पियो कुसे तब अल्लाह जी तारीफ़ा। जे उलमा अल्लाह जो पैगाम पहुंचान तब अल्लाह जी तारीफ़ा। तू मिठड़े रब करीम जे तारीफ़ के जहिड़े पहलू ने खणी वन त रब जी ज़ात बरकत ही बरकत वारो। बुद्धो सलाह शरीफ बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। बाबा पाण चाहियूं चओ मुवहिद, ॾाढे चओ ज़ोर सां। सही माना में मुवहिद तौहीद वारा असी आहियूं, मुवहिद असी आहियूं तौहीद असां वटा। कूड़न ठगीअ सां कूड़ी दावा कई आहे ऐं कूड़ो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ तौहीद जो ठीको कयो अथनि। हो मुवहिद न आहिनि, मुल्हिद आहिनि। तौहीद कोन बयान कंदा आहिनि, तौहीन बयान कंदा आहिनि। अल्लाह असांखे इल्हाद खां बि बचाए त अल्लाह ताला जी ज़ात असांखे तौहीन खां बि बचाए। मुवहिद आहियूं त असां सुन्नी आहियूं, जे तौहीद आहे त असां वटा। मुंहिंजा प्यारा दोस्त तौहीद छाखे चइबो आहे अचो त मां तोखे ॿुधाए छॾियां। तौहीद 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 धार ॿिए सॼे जहान खे मुशरिक ठाहे वेठा आहिनि। ठीको तौहीद जो पाण खयो अथनि। जिथे वेंदा बाबा तौहीद तौहीद। ऐं तौहीद जे आड़ में नबियनि जी गिला, पीरनि जी गिला, अल्लाह वारनि जी गिला, खुदा वारनि जे फैज़ जो इनकार, रसूलुल्लाह जे कमालात जो इनकार, महबूब करीम जे इल्म गैब जो इनकार, औलिया अल्लाह जे कमालनि जो इनकार, मुंहिंजा प्यारा दोस्त जे कंहिंजे शान जो इनकार। इन जो नालो तौहीद रखियो अथनि। इहा तौहीद न आहे, इहा तौहीन आहे। रब करीम जी ज़ात असांखे तव्हांखे सभिनी खे तौहीन खां बचाए। हक़ीक़त में अल्लाह ताला असांखे चैन यारनि वारी तौहीद नसीब फरमाए। औलियाए कामिलीन वारी खुदा तबारक व तआला तौहीद नसीब फरमाए। मुंहिंजा प्यारा तो तौहीद छाखे चइबो आहे मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ थो कयां। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलजां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़े मौलवीअ जी मूं तक़रीर ॿुधी, जे तौहीद थो ॿुधायांव। अब ॿुधा कहिड़ी थो ॿुधाए तौहीद? जे अल्लाह ताला जी तौहीद आहे। जेकॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात कंहिं वलीअ खां विलायत खसे त मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात कंहिं वलीअ खे गुमराह करे त मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कंहिं पीर पैगंबर जो चवणो न करे त मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात नबीअ जी दुआ रद्द करे त मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कंहिं पीर खे कंहिं पैगंबर खे माज़ अल्लाह नकुने कुफ्र नबाशद जहन्नम में विझे त मर्ज़ी जो मालिक आहे। मुसलमान हिकिड़ो दफ़ो तौबा त कर। इहा आहे तौहीद। नबीअ जी गुस्ताखी
नबी जी दुआ रद्द, नबी जे फैज़ जो इनकार, औलिया अल्लाह पीरन फ़कीरन खुद नबियन जे ला तो खुदा चाहे तो उनके जहन्नम में विझे। ये आहे तौहीद। मुंहिंजा दा उन जाइ ते मुंहिंजो जलसो रखियो, मुंहिंजो मौलवी खे ख़बर तौहीद जी कान्हे का। ही तो चवे त रब जी ज़ात कंहिं नबीअ जी तौहीन न करे, कंहिं नबी पाक जी दुआ रद्द करे, कंहिं महाज़ अल्लाह नबीअ खे जहन्नम में मोकिले, कंहिं पीर फ़कीर खे खुदा गुमराह करे। इहा तौहीद आहे, इहा तौहीद नाहे, तौहीन आहे। तौहीद त इनखे चइबो आहे रब करीम जी ज़ात कुदरत जो मालिक आहे। रब चवंदो आहे यफ़अलुल्लाहु मा यशा, मां जीअं वणा तीअं कयां, मूंखां पुछण वारो कोन्हे को। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जी हा तौहीद आहे, वहदानियत आहे, अकेलाई आहे, हेकड़ाई आहे। जो हिकिड़ो बंदो आहे, बानो आहे, किने पाणीअ मां पैदा थला, अमड़ जे पेट मां आम माण्हुनि मां गुरजाओ आहे, दुनिया जे तख़्ते ते ईंदो आहे, राज ॿिया बि पैदा था, जग ॿिया बि पैदा थिया, पर इहा बि अल्लाह जी तौहीद आहे जेके बाने ते नज़र करे वेठो, ज़मीन ते आहे पर नज़र लोह महफूज़ में आहे। लोहे महफूज़ अस्त पेशे औलिया, आंच महफूज अस्त महफूज अज खता। रूमी से फरमायो आहे तो लोह महफूज अल्लाह जे वलियन जे आॾो आहे। अल्लाह जी तौहीद आहे या न करे सघे थो या न? या अल्लाह ताला जी तौहीद आहे, रब जी वहदानियत आहे। जेकॾहिं कंहिं पंहिंजे बाने ते राज़ी थी पवे, पंहिंजे बाने सां महिरबानी करे, रब ताला फरमाए मा यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता अहबबतुहु फइज़ा अहबबतुहु फकुन्तु समाहु अल्लज़ी यस्मउ बिही व बसरहु अल्लज़ी युबसिरु बिहा व यदहु अल्लती यब्तिशु बिहा वला इंसालनी लओतयन्नहु। रब ताला फरमाईंदो आहे अब मुंहिंजी तौहीद आहे, मूंखां को पुछण वारो कोन्हे। मां जे करे बाने ते राज़ी थियां त बाने जा हथ मां बणिजी वञा, अखियूं मां बणिजी वञा, कन मां बणिजी वञा, हुन जूं टंगूं मां बणिजी वञा। जंहिंसां हले बाने में कुदरती ताक़त आहे, जन कननि सां ॿुधे सा कुदरत जी ताक़त आहे, जन हथनि सां पकड़े सा कुदरत जी ताक़त आहे, जंहिं ज़बान सां ॻाल्हाए सा ज़बान कुन फयकून बणिजी वेंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मूंखां पुछण वारो कोन्हे, बाने खे नवाज़ियां त मां नवाज़ींदो आहियां। अल्लाह ते का पाबंदी आहे? रब जे ज़ात बाबरकात जे मथां को 144 जो कलम लॻल आहे। खुदा जी ज़ात कंहिंखां डिॼे थो? कतई न। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी इहा बि तौहीद आहे, अल्लाह जी इहा बि वहदानियत आहे। ॼमे त मके में, पले त मके में, अचे त यतीम थी अचे। मुंहिंजा अदा अबो गुज़ारे वियो आहे, अमड़ ॼणियो आहे 6 सालनि जो आहे त मां जहान छॾे वई आहे। मके जे शहर जूं बकरियूं मज़दूरी ते चारींदो वठे। मके वारनि खे शनास कान्हे, समझन कोन था केर आहे। सबको चवे मोहम्मद बिन अब्दुल्लाह आहे, पर मुंहिंजा अदा अज़ल में लिखियो पियो आहे वरफ़अना लक ज़िक्रक। अज़ल में लिखियो पियो आहे। कायनात कान्हे, ज़मीन कान्हे, अर्श कोन्हे, कुर्सी कोन्हे, लोह कोन्हे, जबल नाहिन, आदम नाहे, जिब्रील कोन्हे, का शइ कान्हे का। मके वारनि जे लेखे यतीम पियो घुमे, पर अज़ल में लिखियो पियो आहे वरफ़अना लक ज़िक्रक। ओ सोहणा तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो आहे त मां रब जे ज़ात कयो आहे। मके वारा कोन था सुञाणनि, पर जे मके जे गलीअ मां अचे, मके जे रस्ते सां अचे, मके जे वणनि जे हेठां लंघे, मके जे पहाड़नि जे हेठां लंघे त जबल चवनि अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह।
अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। सब चो अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मक्के जा को नथा सुञाणन पर मुझे महबूब पाक जी ज़ात अम्मा जे पेट में आ। महबूब पाक अम्मा जे पेट मां जा दुनिया ते तशरीफ फरमा को न थियो आ त अम्मा जा जानवर सलाम कन, वण सलाम कन, खूह सलाम कन, पहाड़ सलाम कन। हज़रत आमना रज़ी अल्लाह तआला अन्हा जथा लंघे त वण चवन ओ मुहम्मद जी अम्मा मुबारक थी। अञा दुनिया ते आयो कोने 1.25 लख नबी अमन के मुबारक ॾियण आया। आदम आयो, नूह आयो, हजरत ज़करिया आयो, शीस आयो, सुलेमान आयो, ईसा आयो, मूसा अलैहिस्सलातु सलाम आया। हर नबी आयो रुगो मुबारक को न पियो ॾे, मुबारक ॾींदो वञे, चवंदो वञे ओ मुंहिंजे महबूब जी अम्मा तोखे मुबारक हुजई। उहो प्यारो हबीब तो वटि महिमान थी आयो आहे जंहिंजे सदके आदम अलैहिस्सलाम खे ख़ुदा तबारक व तआला जन्नत नसीब फरमाई, तौबह क़बूल फरमाई। इब्राहिम खलीलुल्लाह जो गुलजार बणजी वियो, नूह जो बेड़ो तरी वियो, 1.25 लख नबियन जूं दुआऊं क़बूल थियूं जंहिं जवान जे सदके क़यामत ताईं गुनहगारन जा गुनाह पिया बख़्शवा। सरकार जो वसीलो वठी दामन झले रब जे दरबार में ईंदा। महबूब मेड़ वठी आया हो, मौला माफ़ कर। रब ताला चवंदो ज़ानी बख़्शींदुसि, चोर बख़्शींदुसि, बेनमाज़ी बख़्शींदुसि, गुनहगार बख़्शींदुसि, ॾोही बख़्शींदुसि, केर बि हूंदो बख़्शींदुसि। हबीब जी दामन वठी ईंदो, को न बख़्शींदुसि त हिकिड़े बेअदब खे को न बख़्शींदुसि। बेअदब जी माफ़ी कान्हे, आयादा कान्हे, हर शय माफ़ थींदी, बेअदबी माफ़ कान थींदी। मुंहिंजा प्यारा दोस्त, सुभाणे मतां को तोखे चवे त तव्हांजो मुफ्ती तव्हांखे ग़लति ॿुधायो आहे, क़ुरान थो चवे त शिरक ख़ुदा माफ़ न कंदो आहे, अब्दुल रहीम थो चवे बेअदबी माफ़ कोन कंदो आहे। मां थो चवां चाचा तो क़ुरान पढ़ियो ई कोन्हे को। शिरक ख़ुदा माफ़ कोन कंदो, पर शिरक में बि बुनियादी पहलू बेअदबी जो आहे। जो अल्लाह जहिड़ो ॿियो अल्लाह ठाहे बेअदबी कंदो आहे, हक़ीक़त में बुनियादी ॻाल्हि बेअदबी हूंदी आहे, उन खां पोइ शिरक थींदो आहे। इएं सम्झ त शिरक जो बुनियाद बेअदबी हूंदी आहे। रब जी ज़ात बाबरकात बेअदब खे कतई माफ़ कोन फरमाईंदो आहे। तोखे शिरक जी ख़बर ई कान्हे, तो शिरक समझो ई न आहे। शिरक छा थींदो आहे? रुगो तौहीद तौहीद ज़बान सां चवंदो आहे, पर तोखे तौहीद जी ख़बर कान्हे। मां उन साॻी जॻह ते ॿुधायो बाबा, इहा अल्लाह जी ज़ात जी तौहीद आहे, रब जो शान आहे जो यतीमन जे यार खे जहान जो सरदार बणाए। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खामद ख़ास खल्के मुहम्मद मुकाई, कलमो त करीम ते चिटो चायाई, अन मौला का व अंत महबूबी ये उताई, पो लिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद के। रब करीब जी ज़ात बाबरकात राज़ी थियो जो त मां वहदानियत जो मालिक आहियां, जे यतीमन जे यार खे जहान जा बार ॾेई छॾियां, सॼे जहान जो शाफ़ी बणायां, इमामुल अंबिया बणायां, सैयदुल अंबिया बणायां, अव्वलीन आख़िरीन जो पेशवा बणायां, ऐं उहो हबीब बणायां जो 12 साल छा 12 करोड़ साल छा क़यामत ताईं जॾहिं बि को पंहिंजे हबीब जी दामन वठी मुंहिंजे दर ते अचे ॾोह बख़्शींदो वञा। ख़ुदा जो कसम आहे, हे जहान हले ई मुंहिंजे आका जे सदके थो पियो। हे कायनात जो सिज चंड उभरणी मुंहिंजे महबूब जे करे था पिया। असां गुनहगार, ॾोही, बेनमाज़ी, बदकार, बदकिरदार, असांजी गुनाहनि सां दामन भरी पई आहे। रब ताला फरमाईंदो आहे, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मुंहिंजा हबीब कावड़ ईंदी आहे, नमाज़ न आहिनि पढ़ंदा, कावड़ ईंदी आहे, ज़िना कंदा आहिनि, चोरियूं कंदा आहिनि, बदकारियूं कंदा आहिनि। गुस्सो ईंदो आहे मां रब जे ज़ात बाबरकात खे चाहींदो हां त अज़ाब कयान, तबाह कयान, बर्बाद कयान, ज़मीन जो तख़्तो खणी ऊंधो करे सरिया जेॾा दाणा करे छॾियान, पर छा कयां? मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िब
तुअज़िबहुम व अंत फीहिम, मां रब करीम छा कयां, कीअं अज़ाब कयां न तूं जो मुहम्मद उम्मत में मौजूद आ। तो तुझे सदके अज़ाब टारे छॾींदो आहियां। मुंहिंजा महबूब जन तोते तुझे शफ़क़त ऐं रहमत ते मुंहिंजी नज़र ईंदी आहे त मां ॾोहनि खे माफ़ करे छॾींदो आहियां। जब थी यार हल हुजई त गुनाहगार त घणो आहे, पर हुजई यार जे सदके माफ़ी। हाणे सच ॿुधा, इन महबूब जी को तौहीन करे ऐं तौहीद ॻाल्हाए त अलाह जेकॾहिं कंहिं नबीअ खे जहन्नम में मोकिले त ख़ुदा जी तौहीद आहे। माज़ अल्लाह, अल्लाह तबारक व तआला नबियनि वलियनि खे जन्नत लाइ पैदा कयो आहे या जहन्नम लाइ? ॾाढे त ॻाल्हायो अबा, सभई वर्दी ॾींदा हलो। अल्लाह जा सालिह बाना, रब जा नेक बाना, ख़ुदा जा प्यारा बाना जन्नत जे लाइ हन या माज़ अल्लाह जहन्नम जे लाइ हन? या ख़ुदा जी तौहीद आहे या ख़ुदा जी वहदानियत आहे त ख़ुदा चाहे त जेकॾहिं कंहिं नबीअ खे जहन्नम में मोकिले त करे सघे थो। माज़ अल्लाह जो कुफ्र जो कलमो आहे। अल्लाह ताला फरमाए इन्नल्लाह ला युख़्लिफ़ुल मियाद, रब वाइदे ख़िलाफ़ी कोन कंदो आहे। रब करीम जन्नत जो नबियनि सां वाइदो कयो आहे, बल्कि जन्नत जो नबियनि खे ख़ुदा सरदार बनायो आहे। मज़ा ये तो देखो कि फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। हाँ, जन्नत बनाई अल्लाह, चौ चौ कह बनाई आ, ॾाढे जो कह बनाई आ, पर जन्नत के वसाइण वारो मोहम्मद मीरा। सब चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, वॾा वण वणकार जा जिते नागस झन नीला, उते अब्दुल लतीफ़ चवे कया हे कलड़न हीला, जिते कुड़म न कबीला, उते रसज रहबर राह में। अबो छॾे वञे, अम्मा छॾे वञे, पुट मण मिटीअ जा वारे वञनि, कारे कलर में सुम्हारे वञनि। मुंहिंजा प्यारा दोस्त, का साह कान्हे का, पाणी कोन्हे, हवा कोन्हे का, उन जॻह ते विरूह वारो कोन्हे को। सरकार फरमाइनि था अज़ीज़ छॾे वेंदई मलाइक पोइ ईंदई, अॻ में मां मुहम्मद करीम ईंदोसां। वॾा वण वणकार जा जिते सोढ़ा घट सबील, मता मूंखे छॾिए तूं आरी जाम असील, हाणे विल्हीअ जा वसील रसज रहबर राह में। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, या अल्लाह जी तौहीद आ, रब जी वहदानियत आ, जो पंहिंजे बंदे खे, पंहिंजे बाने खे, पंहिंजे रसूल खे, पंहिंजे ख़ल्क़ल खे अल्लाह पाक जी ज़ात एतिरो मक़ाम अता फरमाए जो काइनात जा माण्हू क़यामत जे ॾिहाड़े नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा। जंहिं वटि वञ सभु को चवंदो नफ़्सी 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 नफ़्सी, इज़हबू इला ग़ैरी। अॼु मूंखे पंहिंजी लॻी पई आहे, ॿिए ॾे हलिया वञो। सॼो जहान नफ़्सी जे आलम में हुजे, ख़ुदा वहदहू ला शरीक जलाल में हुजे, या ख़ुदा जी तौहीद आ, वहदानियत आ, जो को ख़ुदा जे आॾो को न ॻाल्हाए सघे। मुहम्मद करीम ख़ुदा जे आॾो अची सजदो करे। रब ताला फरमायसि मुंहिंजा हबीब सजद जो टाइम न आहे, सिर खण सुवाल कर, जीअं चवंदे तीअं कंदो वेंदुसि। तो त मथो त मथे खण, घुर त ॾियां। खुदा जे हबीब सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इंशाअल्लाह ताला अल्लाह जे इज़्न सां, चो अल्लाह जे इज़्न सां राज छॾाईंदो, जहान छॾाईंदो, पर उहे छॾाईंदो जंहिंखे अक़ीदो एतिक़ाद आ, जंहिंखे मुहब्बत आ, ऐं जंहिंजे दिल में राईअ जे दाणे जेतिरो भी मुहब्बत ईमान जो ज़र्रो हूंदो, इंशाअल्लाह महबूब जे शफ़ाअत जा हौज़ कौसर जा प्याला पीअंदो। मुला, ये नमाज़ूं, ये तुंहिंजा रोज़ा, ये तुंहिंजा मदरसा, ये तुंहिंजूं तबलीगूं, ये तुंहिंजा ॾियारियूं हणण, ये तुंहिंजूं गुस्ताखियूं, ये तोखे कोन कमु ॾींदी। मुंहिंजे महबूब करीम जी हदीस पाक आ, बुखारी शरीफ़ खोल, पाण करीम फरमाइनि था त को बि माण्हू
न जन्नत में नमाज सां वींदो, न हज सां वींदो, न ज़कात सां वींदो, न इबादत सां वींदो, न तहज्जुद सां वींदो, इबादत जे ज़रिए जन्नत में कोन वींदो। या रसूल अल्लाह कीअं वींदो? पाण फरमाइनि था अल्लाह जे रहमत खां सवा न वींदो। अल्लाह जे रहमत खां सवा न वींदो। अल्लाह जी रहमत हूंदी पोइ माण्हू जन्नत में वेंदा। मूंखे ॿुधा त ख़ुदा जी रहमत कहिड़ी आहे? इन्न रहमत अल्लाह क़रीब मिनल मुहसिनीन। रब करीम जी ज़ात बाबरकात हर चङाई वारे खे वेझड़ी आहे। ऐं रहमत कहिड़ी आहे? क़ुरान पाक फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ मुंहिंजा बछड़ा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात सभिनी जहाननि जे लाइ रहमत आहे। या बि ख़ुदा जे ज़ात बाबरकात जी तौहीद आहे जो आदम सफ़ीउल्लाह खां वठी हज़रत ईसा नबी अलैहिस्सलाम ताईं माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हुजनि, कंहिंजी ख़ुदा कोन ॿुधे, जे ॿुधे त हिकिड़े मुहम्मद जी ॿुधे। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़े मुल्ला लिखी चिठी, चई साईं बुखारी में हदीस आहे। छा आहे बुखारी में? हदीस आहे। कहिड़ी हदीस आहे? जे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, नबी से पाण थो फरमाए, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मां हौज़ कौसर ते अची बीहंदुसि। पोइ जॾहिं हौज़ कौसर ते बीहंदुसि त पोइ हिकिड़ा अहिड़ा मुंहिंजा मुस्लमान उम्मती हूंदा जेके हौज़ कौसर डोड़ंदा ईंदा, मां हुनखे सुञाणंदुसि, फलाना फलाना फलाना। पाणी पीअण ईंदा, मलाक हुनजे आॾो अची बीहंदा ऐं हुनखे मूॾे अचणु न ॾींदा, हौज़ कौसर जे वेझो अचणु न ॾींदा। मां चवंदुसि उसैहाबी उसैहाबी उसैहाबी, इहे त मुंहिंजा सहाबी हुया, इहे त मुंहिंजा सहाबी अथव, इनखे छॾियो त अचनि, मां हौज़ कौसर ते पाणी पीआरियां। नबी पाक खे मलाक चवंदा, सोणा तोखे ख़बर कान्हे तोखां पोइ फिरी विया, तोखां बाद में कहिड़ा कहिड़ा बुछड़ा कम कया, तोखे ख़बर ई कान्हे का, तंहिंजे करे हाणे इहे हौज़ कौसर जे लाइक़ न थींदा। पोइ नबी चवंदो भला छॾियो न छॾियो, मां बेज़ार आहियां बेज़ार आहियां। पोइ नबी पाक खां तड़े हुनखे मलाक परे विठी वेंदा। ॾिसो इन मां मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे का। हुज़ूर खां पोइ बुछड़ा अमल कयूं, हुज़ूर खां पोइ बुरायूं कयूं, हुज़ूर खां बाद में दीन खां फिरी विया, जन्नतीअ मां जहन्नमी बणिजी विया। पर नबी पाक चवे पियो मुहजाहन, ख़बर हुजे सा त छो चवे हा? मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे। पोइ मलाइक ॿुधाईंदा, उन खां पोइ नबी हथ पटे वेंदो। मालूम थियो त ग़ैब कोन्हे न। तौहीद कयो, तौहीद ॻायो, शिरक न सेखारियो माण्हुनि खे। ग़ैब ख़ुदा खे आहे, अलाह खे बि नबी खे शिरक थी पियो। तौहीद हिकु ख़ुदा खे, ॿिए खे आहे कोन। ॾिसी नबी खे ख़बर कान्हे न। हाय हाय मुंहिंजा सोणा, इहा हदीस सची आहे। चओ चओ हदीस, चओ चओ सची आहे। खोले थो ॿुधायां, चओ सची हदीस आहे। मां मुल्ला खे चयो ॻाल्हि ॿुध, इहो वाक़ियो कॾहिं थींदो? चए क़यामत में। चओ वा कॾहिं थींदो? ॾाढे चओ कॾहिं थींदो? 1400 साल त गुज़री विया आहिनि, अञा क़यामत कान आई आहे। अञा अॻिते ख़ुदा खे लाइ केतिरो वक़्तु हलाइणो आहे, कॾहिं ईंदी? 1400 साल नबी पाक अलैहिस्सलाम अॻु में ॿुधायो आहे, हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो। महबूब करीम जो वाक़ियो क़यामत में थियणो आहे, ॿुधाए हिन दुनिया में थो वञे। ओ मुल्ला, पंहिंजे ईमान खे तूं हाज़ुर सम्झ, अथी त कोन, पर अकुल खे सम्झी पंहिंजा खां पुछाए त इहो त ख़ुदि नबी करीम जो ग़ैब आहे, जो थियो वाक़ियो कोन्हे, अॻे पियो मोहम्मद ॿुधाए। तूं थो चवीं त नबीअ खे ग़ैब कोन हूंदो, तॾहिं चवंदो त इहे मुंहिंजा सहाबी हुया। ऐं तूं नबी करीम जी इन हदीस मां इल्म ग़ैब जी नफ़ी पियो साबित करीं, पर मां तो साबित कयां त ख़ुदि इन हदीस मां साबित आहे त मोहम्मद करीम अॻे ई ॿुधाए पियो। ख़बर आहे न साईं खे? अबा
हिय थींदो अञा दुनिया में हुआ ॻाल्हि आई कान्हे का क़यामत में छड़ी आ पर मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात अॻ में ॿुधाई आहे चयो उहे केरु हूंदा महबूब करीम जी ज़ात बाबरकात जंहिंजे लाइ चवंदो मां महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे इल्म जो कमाल थो मञा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अहिड़ा खोड़ हूंदा न जेके ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूला बि पढ़ंदा ॾाढ़ियूं बि डिघियूं सॾाईंदा मुवहिद बि हूंदा उहे बि असहाबनि जे रंग में सूरत में वञी करे पाण खे असहाबी सॾाए हौज़ कौसर ॾे पे वेंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हुज़ूर जूं तौहीनूं कंदा नबी पाक जे ज़माने में ज़ुल्ख़ुवैसरो कोन हो ॻाल्हायो असहाबी मां मुराद माना सोहबत में रहण वारो अचण वारो ॾिसण वारो ज़ाहिर में कलमे भरण वारो महबूब जे ज़माने में हिकिड़ो ज़ुल्ख़ुवैसरो आहे नबी करीम गनीमत जो माल वेठो विरहाए सरकार ॾींदो वञे पाण फरमाइनि था अल्लाह योती व अना क़ासिमुन रब ॾींदो आहे मां मुहम्मद विरहाईंदो आहियां सरकार विरहाए वेठो उहो ज़ुल्ख़ुवैसरो थी बीठो ए दिल या रसूल अल्लाह ओ नबी इंसाफ कर इंसाफ बेइंसाफी न कर इंसाफ सां विरहाए सरकार फरमाए था वैलक इल्लम अदिल फमन यअदिलु मिन बादी तुंहिंजे लाइ वैल आहे मां इंसाफ न कंदुसि त ॿियो केरु कंदो मुखां वधीक ॿियो केरु इंसाफ वारो ॼाओ आहे न को ॼमंदो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु तलवार छिके कढी आहे सरकार फरमाए था छा थो करी ए ज़िल्ली या रसूल अल्लाह अन अज़रिब उनकहू ऐ अल्लाह जा नबी मांखे मोकल ॾे त हिन वहाबीअ जो मथो वढियां हिन जो सिर कलम कयां हिन खे ख़त्म कयां नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था दाहो या उमर ऐं उमर हिन खे छॾे ॾे हे अकेलो कोने इन मिन दिई कौम हिन जे जिस्म मां नस्ल मां खानदान मां हिकिड़ी कौम पैदा थींदी जेका क़यामत ताईं हलंदी रहंदी इहा ई कम हूंदा जेके हिन जा कम आहिनि या रसूल अल्लाह पार पता ॿुधाए मदीने जो मीर तो फरमाए यक़रऊन अल क़ुरान वला युजाविज़ु तराक़ीहिम क़ुरान घणो पढ़ंदा पर निड़न खां हेठि कोन लहंदुनि नमाज़ी हूंदा तव्हां खां ॾिघियूं नमाज़ूं पढ़ंदा रोज़ात हूंदा तव्हां खां ॾिघा रोज़ा रखंदा इबादत तव्हांजी खां हुननि जी घणी हूंदी अवां हिननि जे तक़वा परहेज़गारी खे ॾिसी लॼी पिया थींदव शर्मिंदा पिया थींदव पर मुंहिंजा महबूब तो तां क़ुर्बान वञा पाण फरमाइनि था यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहमु मिन अर्रमिया इन रोज़े हज ज़कात क़ुरान तिलावत मदरसन तबलीगुनि जे बावजूद दीन खां ईअं निकिरी वेंदा जीअं तलवा तीर कमान मां निकिरी वेंदो आहे नमाज़ुनि जे बावजूद पक्का बेदीन हूंदा साहबी तो चवे महबूब असांखे झलियो त न मारियो क़यामत ताईं हलंदा सच ॿुधाए त सोणे नबीअ जी ॻाल्हि सची थींदी या न हथ मथे खणी वाइदो कर थींदी या न मुंहिंजे हबीब जी ॻाल्हि सची थींदी महबूब फरमा थींदा ऐं वाकई उहे थींदा रहनि था पिया क़ुर्बान वञा फारूक आज़म तां फारूक आज़म खां पुछियो साईं जेको उथी बीठो हो महबूब खे पुछे त या रसूल अल्लाह इंसाफ़ कर ऐं नबी साईं जंहिंजे लाइ फरमाए त इन जो नसुल हलंदो इन जा पार त ॿुधाए मुहारो कहिड़ो हुउसि लाड़काणे वारो मोकल जो त ॿुधायांव ॿुधायां पंहिंजे तरफ़ां न हदीस मां पंहिंजे तरफ़ां का बि ॻाल्हि इंशाअल्लाह कान कबी महबूब जे पाक हदीस जे किताब मां सैयदना फारूक आज़म क़ुर्बान वञा सजण जंहिं पलीत खे मारियूं पे खणी तरार न बि खणी झलियूं त छलेसि इहे निभागा क़यामत ताईं हलंदा भला जेको उथी बीठो हो नबी खे पियो चवे इंसाफ़ कर उन जी मुहांडो कहिड़ो हो ॾाढ़ी कुड़ियल हुअसि मुछूं रखड़ा हुअसि फिडी सिंध हुअसि सूट पियल हुअसि बुशेट हुअसि टाई ॿधल हुअसि न वाह वाह मुझे महबूब करीम जो गुलाम तो चवे जमल उथी बीठो तो कुसलिया दाढ़ी तमाम ड्रघी वडी घाटी गायरुल ऐनैन अखियूं हुन जूं अंदर अंदर नातल जबहत हे निराड़ पेशानी निकतल बाहर सूअर जे सूंड वांगुर
समझो था ना सही मर मथे जे मथा मुझा प्यारा दोस्त अजीज कारो टिको व मुशम्मिर शम्मिरुल अज़ार हुन जी जेका गोड ही या कांच ही सलवार ही सा ज़रे घट अध पिन्य खां भी मथे छिकल आ मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था व महलूकुर रास टिकण कूड़ियल हस जड़ो दोदाई रोड समझो ज़ाला है ना महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जो गुलाम तो पार पता बुधाए पाण फरमाए था ये पार पता ॾिसी छॾियो कंध भिड़सा जो मोटो पाॾे जहिड़ो हाओ न साईं पेट भिड़सा जो अॻिते निकितल ढूंको वरी पोइते निकितल इहे पियो खैर जो जहिड़ो गाजी शाह जो पाॾो पियो अचे परे खां पधरा बूथ बिना जा कारा हाओ न साईं अल्लाह शल पनाह ॾे चओ आमीन वरी भी चो आमीन सरकार फरमाए था सुञाणे छॾियो पाण वरी ईअं फरमाए था सीमाहुम तहलीक मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां इन्हनि जी ख़ासि निशानी हूंदी मुछ ते बि पाकी घुमाईंदा त मथे ते बि पाकी घुमाईंदा ओ मुझा दोस्त अजीज हबीबन करीमन जा गुस्ताख बेअदब हे हाने महबूब पाक जी हा तौहीद थी बयान थे हबीब के पे इंसाफ कर खुदा जे हबीब जेड़ो इंसाफ वारो दुनिया जे तख्ते ते न को आयो वा न को इंदो न को जाओ वा न को जमंदो मक्के जे सरदार जी न्याणी आ उन जो नालो फातिमा है उन ते चोरी साबित थी आ हुजूर फरमाए था अल्लाह जे कुरान जो फैसलो आ अस्सारिक़ु वस्सारिक़तु फ़क़्तऊ अयदियहुमा उन जो हथ कपियो मदीने शरीफ जो सरदार मदीने शरीफ जो उन जो हथ कपियो नबी करीम जे ज़ात बाबरकात जे दरबार में सहाबी सफारश खणी आया हन क़िबला ॾहूण ते चोरी भरे था ॼऊं क़ौमी सरदार जी धी आ रईस नवाब जी न्याणी आ ऐबा माईअ जो हथ कपजी पवे माफ़ी बि ॾियो हथ बि न कपियो ॾंड बि भरे था वठूं जंहिंजी चोरी थी आ तंहिंखे बि राज़ी था कयूं पिया औरत जो हथ न वठिजे वाह इंसाफ वारा नबी पर फरमाता लौ कानत फातिमत बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लक़तातुहा ये त वडेरे जी धीअ फातिमा है पर मां मुहम्मद करीम जी न्याणी फातिमत ज़हरा जेका क़यामत ते पुलसरात तां लॻंदी त मलाइकनि खे अल्लाह चवंदो ऐलान कयो ओ महशर वारो अखियूं हेठि कयो जो मुहम्मद जी न्याणी जन्नत ॾे थी वञे पीर पैगंबर नबी वली गौस सब अखियूं झुकाईंदा मुंहं हेठि कंदा इन फातिमत बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जी न्याणी पुलसरात पार कर रही आ सब अखियूं झुकाईंदा पर फरमाए था जेकॾहिं चोरी अहिड़ी औरत ते जेका मुंहिंजी धीअ फातिमा आहे उन ते साबित थियो हा त मां इंसाफ वारो नबी उन जो बि हथ कपिया हा मां इंसाफ लाइ आयो आहियां मुहम्मद बेइंसाफ आहे कोन ये वहाबिन जो डाडो वरी नबी करीम खे पियो चयो इंसाफ कर सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सहाबी ॿुधायो त उन जो नालो हो ज़ुल ख़ुवैसरो छा उस नालो सही छा उस नालो हरकूस उन जो बि नालो लिखियो अथनि हरकूस मुंहिंजा हरकूस बिन ज़ुहैर ज़ुल ख़ुवैसरा जे नाले सां मशहूर हो जेको नबी करीम खे पियो चयो निमाज़ूं बि पढ़ंदो हो ज़ाहिर में सहाबी बि हो हाणे अहिड़ा मूं हुन मुला खे चयो तो थो चए त नबी कोन सुञाणंदो ऐं नबी चवंदो मुंहिंजा सहाबी आहिनि मलाक चवंदा तड़े छॾियो वेझा न चढ़जो इहे फिरी विया हा मूं चयो हाओ सरकार जी हदीस सची आहे नबी करीम सुञाणे थो उन वहाबिन जे ॾाॾे खे जेको सहाबिन जे रंग में हो ऐं उन तहां जो नस्ल क़यामत ताईं पैदा थियो आहे इहे ई जहन्नम में वेंदा महबूब अॻे 1400 साल ॿुधायो आहे महबूब जो इल्म ग़ैब बरहक़ आहे इन मां नबी जी बेख़बरी साबित कान्हे ख़ुद मुस्तफ़ा जो इल्म ग़ैब इन मां साबित आहे खुदा जे नबी अॻुवाट ॿुधायो आहे बाया खां पोइ क़यामत में ॿुधाईंदो ॻाल्हाईंदा त हलो चओ ॾाढे चओ वो जेका अॻुवाट ॻाल्हि ॿुधाई सा अल्लाह पाक जे प्यारे महबूब जे इल्म ग़ैब जी दलालत करे थी या न नबी पाक अलैहिस्सलाम जे इल्म जी निशानी आहे या न मुला पियो चए खुदा जी हा तौहीद आहे जो नबियनि खे नऊज़ बिल्लाह माज़ अल्लाह जहन्नम में मोकिले मुंहिंजो चरिया ईअं न आहे खुदा जी हा वहदानियत आहे जो रब करीम जी ज़ात जो नबी दुआ घुरे त पत्थर मां ॾाची पैदा थी पवे
या खुदा जी तौहीद आ। अल्लाह जो नबी जेकॾहिं मिट्टी करे चीकी मिट्टी ठाहे उन मां गेरो बनाए कबूतर बनाए, या अल्लाह जी तौहीद आ जो खुदा जो नबी फूक कजे तो मिट्टी मां परंदो थी उड़ाणो हलियो वञे। चवंदा अल्लाह जे ज़ात जी हा तौहीद आ। तौहीद न कर खुदा जे नबियनि जी। मां जे पेटां अंधो ॼमे ईसा नबीअ जो हथ लॻंदो वञे मादरज़ाद अंधो चङो भलो थींदो वञे। जेकॾहिं को मोह आ मरी वियो आ ईसा अलैहिस्सलाम वटि आंदो वञे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम फूक जे दर सां तो मुर्दो जहिड़ो थी पवे। इहा अल्लाह जे ज़ात जी तौहीद आ, रब जी वहदानियत आ जो नबीअ खे पावर अता फरमाए। कतादे खे तीर लॻी वञे अख निकिरी पवे दोडो तिरीअ ते आ, नबीअ वटि दाही आयो आ, या रसूल अल्लाह अख निकिरी पई आ। खुदा जो नबी उहा निकतल अख साॻी जॻह ते रखी तिरी रखी मथां चवे अल्लाहुम्मा रब्बन नास इज़हबल बास। ओ माण्हुनि जा रब हिन जो दर्दुल्लाह। हबीब हथो हटाए त अख अखियुनि जहिड़ी। कतादो चवे खुदा जो कसम आ ॿई अखियूं रब ॾिनियूं हुयूं, हिकिड़ी तीर कढी आ वरी उहा मुहम्मद अरबी मोटाए ॾिनी आ। हाणे हिकिड़ी कुदरती रब आ वारी अख आ जेका कुदरती रब ॾिनी आ, ऐं ॿी उहा अख आ जेका मौजज़े तौर मिली आ। उन ॾींहं खां पोइ कुदरती अख जेका हूंदी सा उथी पवंदी हुई, जेका नबी मोटाए ॾिनी सा वरी न उथी। कॾहिं सूर न कयईं, कॾहिं चिपी न कयईं। पोढ़ो थींदो वियुसि हुन जी नज़र खुटंदी वई जेका हबीबन वठी ॾिनी तंहिंजी नज़र ई कान खुटी। या अल्लाह जी तौहीद आ, या अल्लाह जी चओ चओ छा आहे बाबा अल्लाह जी। असहाबी दुश्मन खे मारे थो, काफ़र खे क़त्ल थो करे, जाइ तां तकड़ो लथो आ, टंग भॼी पई आ। मुंहिंजा दा पिनी ॿ टुकर आ रेड़ियूं ॾेई पटको वेढ़े नबी जे दरबार में आयो आ। या रसूल अल्लाह तो वारे दुश्मन वहाबीअ खे जहन्नम में पहुचाए आयो आहियां, टुकर करे आयो आहियां, पर तकड़ो आयसि पे टंग भॼी पई आ। पाण फरमाता सिद्र जिलक जंग सिधी कर, टंग भॻी पई आ, टंग सिधी कयईं। फमसहू बियदिल मुबारका। हबीबन जी ज़ात बाबरकात पंहिंजे बरकत वारो हथ घुमायो आ, हथ घुमंदो वियो भॻल हॾो चङो भलो थींदो वियो। इहा ख़ुदा जी तौहीद आ। चओ चओ ख़ुदा जी। इहो अल्लाह जे ज़ात जी तौहीद आ जो रब पंहिंजे नबीअ खे शान अता फरमाए। ख़ुदा जो कसम आ पाव पाणी जो आ, पाव पाणी जो आ। 1500 उञारा हन, 1500 घोड़ा हन, उठ हन, हबीब जे दरबार में आया हन। या रसूल अल्लाह उञ था मरूं पिया। हबीब फरमाइनि था मुंहिंजो प्यालो पाणीअ वारो खणी अचो। सरकार जे दरबार में खणी आया, पंहिंजो हथ मुबारक अंदर विझनि था पिया, हथ कढी ॿाहिरि पाण सरकार खोले विहनि था। मुंहिंजा प्यारा तो 5 आंगुरनि मां दरिया 5 जारी थी गया। उंगलियां हैं फैज पर और टूटे हैं प्यासे झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में असाब पेश था। उन गिलास में या प्याले में हथ मुबारक विझी आंगुरनि जा मथा मस पुसिया हन, हथ ॿाहिरि कढियो त 5 आंगुरनि मां 5 नदियूं दरिया पाणी जा जारी थी विया। सरकार फरमाए था पाणी पीआरींदा वञो। असहाबन पीतो, घोड़नि पीतो, खलियूं भरियूं, मशकेज़ूं भरियूं, सांदारियूं भरियूं, दिला मट भरियूं, थाम भरियूं। सहाबी खे चयो ॾे ख़बर घणा हो? जे ख़ुदा जो कसम आ 1500 सहाबी हासे, पर जेकॾहिं लख हुजे हा त बि मुंहिंजे हबीब जो पाणी कोन खुटे हा। मां थो चवां कीअं खुटे हा? हबीब करीम पंहिंजे आंगुरनि जे कनेक्शन खे हौज़ कौसर सां ॻंढे छॾियो। इन्ना आतैना कल कौसर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आ, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब तोखे असां खैर कसीर अता फरमायो आ, कौसर तोखे असां अता फरमायो आ। हबीब जे ज़ात जे हथ में हर शइ आ, जंहिंखे महबूब मोहम्मद करीम जेतिरो ॾिनो सो घणो ॾिनो। सराशरी बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। बड़ी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ंदा हल।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। अबा अल्लाह जे तौहीद में शान आया तौहीन आ ॾाढे ॻाल्हायो। अल्लाह जी तौहीद जो नबियन के पीरन के फकीरन के पे दोज़ख में मोकले। खुदा जो कसम आ खुदा जे तौहीद जी इनके खबर ही काने का। दुरूद पढ़ त मां तोखे अर्ज़ कंदो हलां। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। या बि खुदा जी वहदानियत आ नादा जो मूसा पियो मिनथू करे, रब्बे अरनी अनजुर इलैक, मौला दीदार कराए त तोड़े वाझाया। जवाब पियो मिले लन तरानी, मूसा कोन ॾिसी सघंदे। साईं राज़ी थी न कोन ॾिसी सघंदे। ॻाल्हाओ ॿुधे पियो, गुफ़्तगू ॿुधे पियो, कलाम ॿुधे पियो, बेमिसाल कलाम। मिनथू पियो कर, रब चए लन तरानी, तूं ॾिसी कोन सघंदे। मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत मूसा मिनथू कयूं, आख़िर रब शर्त रखियो भला ठीकु आहे मां पंहिंजी तजल्ली पहाड़ ते थो मोकिलियां, डायरेक्ट कोन थो मोकिलियां, इनडायरेक्ट थो मोकिलियां। तूं जबल ॾे निहार, मुंहिंजी जबल जे तजल्ली, मुंहिंजी तजल्ली जेकॾहिं जबल बर्दाश्त करे वियो त ऐं प्यारा मूसा तूं बि ॾिसी सघंदे, पर जे जबल न बीहो बीठो न सही सघियो त तूं बि ॾिसी कोन सघंदे। क़ुरान थो चवे फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जालहू दक्कम व खर्र मूसा साइक़ा। अल्लाह ताला पंहिंजी तजल्ली मुबारक जबल जे मथां फिटी कई आ। जबल ज़र्रा ज़र्रा थी वियो आ। मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो आ। हज़रत अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह मिशका शरीफ जो शरह लिखियो आहे मिरकात। उन मिरकात में शरह में थो लिखे पियो त हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम बेहोश पियो रहियो। बेहोशी खां बाद जॾहिं होश में आयो, अखियूं बंदि हूं, खुदा जी तजल्ली ॾिसी बेहोश थी वियो, अखियूं पूरजियूं। जमल होश में आयो, अखियूं जो पटियई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी पहिरीं नज़र उठनि जे कतार ते पई। बेहोशी खां पोइ अखियूं जो पटियई त पहिरीं नज़र उठनि जे कतार ते पई। 200 उठ हा वञी रहिया हा, अख खुलंदी वई, लाइट पवंदी वई, उहे 200 उठ सड़ी भस्म थी खाक थी, मिटीअ जो ढेर थी। अल्लाह जी तजल्ली जबल ते, जबल मां मुंतकिल थी अख में आई, अख मां मुंतकिल थी उठनि ते वई। उठ सड़ी आ पर अख नबीअ जी सड़ी। बेहोश थियो, किरी पियो, पर नबीअ जी अख कान सड़ी। मालूम थो त नबीअ जे अख में पहाड़ खां वधीक पावर आ। मालूम थो त अल्लाह जे नबीअ जी निगाह मुबारक जबल खां वधीक ताक़त वारी आ। पर उन खां बाद में वरी मूसा अलैहिस्सलाम खे फ़ाइदो थी पियो आ। कान यंजुर मूसा, उन तजल्ली ॾिसण खां पोइ तोड़े बर्दाश्त करे कोन सघियो आ, सही कोन सघियो आ, किरी पियो आ। पर वरी फ़ाइदो अखियुनि में अची वियो आ। ऊंदाही रात हूंदी ही जबल जे चोटीअ ते मथे कार्य रात में 30 मैलनि जे मुफ़ासिले ते किवली घुमंदी ही, माकोड़ी घुमंदी ही त मूसा अलैहिस्सलाम ॾिसंदो हो। घणे अरसे में अबा, घणे मुफ़ासिले ते? फी लैलत ज़ुलमा, ऊंदाही रात में, सफ़ा अंधेरी रात आ, 30 मैल ऊंदाही रात में जबल जे चोटीअ ते माकोड़ी समझो था लाए न, किवली छा चवंदा हो? माकोड़ो बि शइ आहे। माकोड़ो वॾो थींदो आहे, सम्झो था न साईं। किवली नंढड़ी थींदी आहे, जेका मेठाण बेठाण त झटि पहुची वेंदी आहे। ज़रड़ी आहे सफ़ा नंढड़ी, ओ राईअ जे दाणे खां बि नंढड़ी आहे। इहा अल्लाह जो नबी 30 मैलनि ते ऊंदाही रात में जबल जे चोटी ते ॾिसंदो हो। अबा जेको ऊंदाहीअ में 30 मैल ॾिसे सो चिट्टे ॾींहं में भला बीण ते ॾिसे, हा न अबा?
चिट्टे ॾींहं में बीण ते ॾिसे कंहिं ॾिठो मूसा, कहिड़ो मूसा जंहिं तजली ॾिठी, तजली कहिड़ी सिफ़ाती, उहा सिफ़ाती बर्दाश्त बि कोन कई पर नज़र वधी वई। आमना जे लाल तां कुर्बान वञा, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा, रूबरू रब खे ॾिसे थो, न को मुंहुं फेरे थो, न को अखि छिंभे थो। रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयनिर रास। आमना जो लाल थो चवे, मां पंहिंजे रब करीम जे ज़ात खे न मथे वारनि अखियुनि सां वञी ॾिठो। मूसा तजली ॾिसी बेहोश आ, नबी करीम बेहोश कोने। मूसा अज होश रफ्त अज यक परत ए सफात, तू ऐन ज़ात में नगरी वदर तबस्सुमी। कुर्बान आमना जालाल, मूसा सिफ़ाती तजली ॾिसी बेहोश थी वियो आ, तू ऐन ज़ात खे ॾिसी पियो ऐं तू मुंहिंजा हबीब मुरकी पियो। छा पियो करे? चओ मुरके पियो। मुझे हबीब जी मुर्क तां जहान घोर करे छॾियां। हबीब जी मुर्क थींदी जहान जा गम लही वेंदा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयनिर रास। मां पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात खे मथे वारनि अखियुनि सां ॾिठो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, 1.25 लख नबी हेठा आमना जो लाल पंहिंजे पेज़ार सूधोला मकान ते आ। इहा मुझे अल्लाह जी तौहीद आ। जो कंहिंजो शान आ, चओ चओ कंहिंजो शान आ। वठी केर वियो अबा इन जगह ते पहुचाइण वारे जो कमाल आ न सही। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जंहिं हस्ती हबीब खे इन जाइ ते पहुचायो आ, शान उन जो आ। वाकई महबूब जो बि शान आ, वाकई नबी करीम खे ख़ुदा नवाज़ियो आ। पर वाह मुंहिंजा मौला तुंहिंजो कुर्ब जो जहान सिके पियो मुहम्मद नबी खे हिकिड़ी घड़ी न 18 वरिया रातनि जा दीदार पियो करा। घणो अरसो सही? ॾाढे ॻाल्हि आहे, घणो अरसो। कन रिवायतुनि 18 वरिया लिखियो आहे, पर अल्लामा खफ़ाजी, अल्लामा अब्दुल बाकी इन ॿिन्ही लिखियो आहे त असांजी तहक़ीक़ आहे मेराज वारी राति 18 वरिया कान थी, 80,000 साल राति जो अरसो। आम रवायत 18 वरहनि जी आहे, आम रवायत 18 वरहनि जी आहे। पर ॿई बुज़ुर्ग फरमाइनि था पिया त असांजी तहक़ीक़ ॿुधाए थी त नबी करीम जी ज़ात मेराज वारी राति हिन दुनिया वारे हिसाब सां 80,000 साल ख़ुदा जो दीदार कयो। वाह भिटाई साहब कुर्बान वञा, भिटाई जो जहिड़ो रूह गॾु बीठो। फरमाए थो तुम्बेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार, कोड़े कीरत आया माझी मणियादार, जन गढ़ऊं ॿाहिर गायो सारी सभ जमार, पर तोखे घोट घुरायो खिलवत लय खंघार, आ मथाहूं मंगणा चढ़ी दुर दुआर, अतहियातु लिल्लाह वस्सलवात वत्तय्यिबात खिली कयई खीकार, अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू। इय परूड़ज पचार पोसुयो सब संसार, त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे। वाह सोहणा लतीफ़। अल्लाह जे वलीअ जी ॻाल्हि त ॾिसो, चओ थो कोड़े कीरत आया माझी मणियादार। आदम आयो, नूह आयो, सुलेमान आयो, ज़करिया आयो, कई आया कोड़े कीरत आया, कई सवाली आया माझी मणियादार, पर तन गढ़ऊं ॿाहिर गायो सारी सभ जमार। सारी ज़िंदगी तुंहिंजे दरबार खां ॿाहिरि बीठा हा, पर तोखे घोट घुरायो खिलवत लय खंघार। ओ मुंहिंजा यतीमनि जा यार आमना जालाल, रब करीम फरमायो त ॿिया ॿाहिरि हुजनि, मुंहिंजो मुहम्मद मथे वठी अचो। आ
मथा हूं मंगना चढ़ी दुर दुआर हबीब मथे आ त तोखे दीदार कराया पो अतहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात खिली कयई खीकार तेरे यतीमन जो या रब जे साम्हूं थियो आ दीदार खुदा जो थियो आ त हबीब पियो चवे अतहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात मुंहिंजा मौला जानी इबादत तोले मल मुंहिंजी बदनी इबादत तोजे लाइ हर इबादत तो रब पाक जे लाइ आ मां तुंहिंजे दरबार में इज्ज़ खणी आयो आहियां आजिज़ी खणी आयो आहियां हबीब पंहिंजी आजिज़ी पियो पेश करे रब पियो चवे अस्सलाम अलैका अस्सलाम अलैका ओ सुन्नी चओ अस्सलाम अलैका ॾाढे चओ अस्सलाम अलैका अय्युहन नबी रब पियो चवे या नबी तो ते सलाम छा पियो चवे या नबी ॾाढे चओ या नबी ज़ोर सां चओ या नबी तो ते सलाम अस्सलाम अलैका अय्युहन नबी वाह मुंहिंजा रब तुंहिंजो शान वाह रब तुंहिंजी तौहीद वाह मुंहिंजा हबीब तुंहिंजो शान रब पियो चए अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू मुंहिंजा महबूब तो ते सलाम तो ते बरकतूं तो ते रहमतूं वाह यतीमन जा यार वाह मिस्कीनन खे संभालण वारा जमल अल्लाह सलाम कयो आहे हबीब ते हबीब जे अखियुनि मां लुड़क वही आया रब आलमुल गैब सीने जा राज ॼाणंदो आहे पर पुछे थो मुंहिंजा हबीब अखियुनि मां लुड़क थो वहाई पियो मुस्तफ़ा तो चए मौला मूं ते त सलाम थो पढ़ी मूं ते त रहमतूं थो मोकिली पर ज़मीन ते गुनहगार छॾे आयो आहियां पंहिंजा मिस्कीन छॾे आयो आहियां हा न सही पंहिंजे मञण वारा छॾे आयो आहियां जंहिंजो नालो मुंहिंजो नालो ॿुधी ठरंदा आहिनि मुंहिंजी सना ॿुधी ठरंदा आहिनि सिफ़त ॿुधी तारीफ़ कंदा आहिनि ईमान ताज़ो थी वेंदो अथनि मुंहिंजो नालो ॿुधंदा आहिनि अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा अथनि मुंहिंजा महबूब रब मुंहिंजी सना सिफ़त लाइ कलाकनि जा कलाक ततल ज़मीन ते वेठा हूंदा आहिनि इंतज़ार न कंदा आहिनि ग़िल्म आहे तॾो न आहे चवंदा जो हबीब जो शान ॿुधण आया आहियूं आधी राति ताईं मुंहिंजी सिफ़त सना ॿुधंदा आहिनि मौला उहे बि छॾे आयो आहियां रब थो चए वाला इबादिल्लाह सालिहीन ओ मुंहिंजा मिठड़ा तुंहिंजे मोहब्बत वारा हे सालिह बाना आहिनि मां रब करीम जी ज़ात उनखे बि कोन थो विसारियां उन्हनि ते बि मुंहिंजो सलाम ऐं रहमतूं सरकार जे सदके सरकार जे उम्मत जा ई बेड़ा पार हाओ या न चओ चओ हाओ या न या छा आहे चो अल्लाह जी तौहीद आहे चो अल्लाह जी ॾाढो या छा आहे अल्लाह जी अल्लाह जो शान आहे जे ईअं कंहिंखे नवाज़े त नवाज़े सघे थो मां मुल्ला खे चयो मुंहिंजो ॻाल्हि ॿुध इहे वहदानियत जूं ॻाल्हियूं थी अञा बि ॿुधायां पर हीअ बि अल्लाह जी तौहीद आहे जो अवां तोड़े हदीस पढ़ायो तोड़े दौरो पढ़ायो तोड़े तफ़सीर पढ़ायो तोड़े कूड़ ॻाल्हायो तोड़े तव्हां मदरसा हलायो तोड़े तबलीगूं कयो तोड़े क़ुरान घणो पढ़ी माण्हुनि खे ॿुधा असां रुॻो क़ुरान पढ़ंदा आहियूं उहो रब क़ादिर आहे जो तव्हांखे जहन्नम में मोकिले त मर्ज़ी जो मालिक आहे जो तव्हांखे तव्हांजे निमाज़ुनि जे बावजूद ख़ुदा ताला हिकिड़े ज़ानीअ खे चोर खे ठग खे बदमाश खे कूड़े खे माफ़ करे जन्नत में मोकिले इहा ख़ुदा जी तौहीद आहे पर जे ख़ुदा जी ज़ात नाराज़ थिए त सभु देवबंदी जहन्नम में मोकिले त मर्ज़ी जो मालिक आहे हा या न सभु वहाबी दोज़ख में साड़े त मर्ज़ी जो मालिक आहे इहा बि ख़ुदा जी तौहीद आहे चओ 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 नबियनि जे लाइ चवे थो तूं मथो नथो ख़ुदा जी तौहीद आहे जो नबीअ खे दोज़ख में मोकिले चओ त ख़ुदा मर्ज़ी जो मालिक आहे सभु देवबंदी जहन्नम में मोकिले सघे थो या न ये सब लहाबी जहन्नम में मोकिले सघे थो या न ये मुल्ला मौलवी घुमाए फेराए जीअं न ट्राहड़ ढगे खे घुमाए ढक में हणबो आहे ख़ुदा घुमाए तव्हांखे मलाकनि सां मोचड़ा हणाए जहन्नम में मोकिले त ख़ुदा जी ज़ात मर्ज़ी वारो आहे इहा ख़ुदा जी तौहीद आहे पर जे रब चाहे न हिकिड़े 70 साल जे वाणे खे जे सॼी ज़िंदगी बुत जे आॾो पूॼा कई आहे पर आख़िरी टाइम ते कलमो नसीब करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह
अल्लाह उन जो दम परवास थी वने ओ 70 साल जो हिंदू कलमो भरे मुसलमान थी जन्नत में वने तो मर्दी जो मालिक आ पर जे न 70 साल मुला के खुदा ताला जहन्नम में मोकले तो मर्दी जो मालिक आहे न खुदा जी तौहीद 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 तोखे तौहीद जे तेजी भी खबर काने तौहीद त घणी तो खुदा जे महबूबन जी करी पर तोखे तौहीद जी कहिड़ी खबर आ अल्हम्दुलिल्लाह असा जो ईमान आ रब बरकत वारो आ चओ रब जी ज़ात पंहिंजे ज़ात में पंहिंजे सिफ़ात में पंहिंजे कमालात में अकेलो आ पर जे उहो रब चाहे मदनी त मदनी आ चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह रब जी ज़ात चाहे त मदनी आ पर जे महबूब पाक जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन के नवाज़े छॾे पीरान पीर जा कपड़ा धोईंदो आ खटिया धोबी आ सजी जिंदगी कपड़ा धोतई मरी थो वने कब्रिस्तान में माइट खणी वञनि था कब्र में लाहे मिट्टी जा मणवारन था वापस अचन था मलाइक अचन था मर रब्बुक तो जो रब केड़ो व मन नबीयुक तो जो नबी केड़ो व मा दीनुक तो जो दीन केड़ो धोबी पियो चवे मर रब्बुक तो जो रब केड़ो चवे पियो रब जी खबर कान्हे मां अब्दुल कादर जीलानी जो धोबी आया वमन नबीयु का तू जो नबी केड़ो आ चवे तो मुखे का खबर काने का मां पीरान पीर जा कपड़ा धोईंदोस वमा दीन का तो जो दीन केड़ो आ चवे तो मुखे का खबर काने का मो जो दीन केड़ो आ पर मां पीरान पीर जा कपड़ा धोईंदोस मलाइक हैरान थिया रब के रुकल था मौला अजीब बानो आ तो जी तौहीद पुछऊं था रिसालत पुछऊं था दीन पुछऊं था बी का गाल को नथो करे चवे तो मां अब्दुल कादर जीलानी बगदाद वारे शहनशाह जो धोबी आया मौला कादे कयूं से रब थो चे अब्दुल कादर मुखे सुञातो आ इन अब्दुल कादर के सुञातो आ जेको मुझे सुञाणदड़ के सुञाणे उहो भी जन्नती आ मुखे सुञाणे सो त जन्नती रब थो चे मुखे सुञाणे उहो त जन्नती पर मुझे सुञाणदड़ के सुञाणे सो भी जन्नती हाणे सुभाणे मुलो चवंदो सनद दे सनद सनद अगे दफे मां सादात मस्जिद में तकीर गई न सही औलिया जूं करामतूं कमालात ॿुधायमि मुला छितो थी पियो सनद दे सनद अहिड़ो सनद जो मोचड़ो बूथ में लॻो त इंशाअल्लाह ताला मरण घड़ी ते जवाब कोन ॾींदो सनदूं हुननि जे किताबनि मां हे अब्दुल कादर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे धोबी वारो किस्सो मौलवी अशरफ अली थानवी हिफाज़त यौमिया में भी लिखियो आ जेको सभिनी वहाबिन जो गुरु घंटाल आ उहो भी लिखे थो पियो वहाबिया उहो भी लिखे थो पियो मौलवी अशरफ अली थानवी भी लिखे थो पियो हिफाज़त यौमिया मां तोखे ॾेखारण लाइ तैयार आहियां उहो लिखी इहो वाक़ियो लिखे थो त अल्लाह वालू के वाले हो जाओ छा तो चवे अल्लाह वालू के वाले हो जाओ अल्लाह वारा त थियो पर अल्लाह वारन जा वारा थी पओ माना अल्लाह वारन जा गुलाम थियो जेको अल्लाह वारन जो गुलाम आता जा भी बेड़ा ही पा यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम क़यामत जो ॾिहाड़ थींदो हर पेशवा के सर थींदो ओ नक्शबंदन जा ओ नक्शबंदी सिलसिले वारो अचो इमाम रब्बानी बीठो अथव ओ कादरी सिलसिले वारो अचो पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह बीठो अथव अचो बुजुर्ग नक्श ओ अचो चिश्ती ओ तहां जो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती बीठो आ अचो सारवुर्दी ओ तहां जो गौसल आलमीन बीठो आ इंशाअल्लाह ताला ये सभई तरीक़त वारा पांजे पांजे मुर्शिदन जे आॾो अल्लाह जा वली अग में हलंदा हुन जी ज़ुबान ते हूंदो ला इलाहा इल्लल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इंशाअल्लाह असांजा कामिल मुर्शिद हूंदा, असांजा रहबर तरीक़त वारा हूंदा, असांजा फैज़ वारा बुजुर्ग हूंदा, अॻियां हूंदा अहले सुन्नत वारा सभु उन्हनि जे कढ हूंदा, ज़िक्र जूं लालियूं लॻंदी वेंदियूं, जन्नत जा दर खुलंदा वेंदा, आशिक ज़िंदाबाद थींदा वेंदा। उन ऐन टाइम ते वरी ऐलान थींदो। छा थींदो? ॾाढे छा थींदो? ऐलान थींदो। पार पता अल्लाह ताला जे तरफ़ां ऐलान थींदो, ॻोल्हियो मुल्ला कहिड़ो? मथो कूड़ियल, मुछां कूड़ियल, ॾाढ़ी 1.5 फुट, पेट अॻिते निकितल, मथे ते कारो टिको, अखियूं अंदर पेतला, पेट अॻिते पोलो पोइते, पिनीअ ते कांच, ॻोल्हे ड्रोड़ाए वठी अचो त जहन्नम खुलियो पियो आहे। हाओ ना बा इंशाअल्लाह अहले सुन्नत वारा त पीरन फ़कीरन दरवेशनि सां जन्नत में धू हलिया वेंदा। चओ इंशाअल्लाह। वो मुल्ला रड़ियूं कंदो, मौला मां बिन जे कढियो वञा, रब चवंदो न छो? फलन तजद लहू वलियम मुर्शिदा। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में चई छॾियो आहे, ओ मुल्ला यादि रखजांइ, यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम, हर को पंहिंजे पेशवा सां वेंदो, पर मां तुंहिंजे लाइ अॻे ई चई छॾियो आहे, लन तजद लहू वलियम मुर्शिदा। इन्हनि जो को वली कोन हूंदो, इन्हनि जो को मुर्शिद कोन हूंदो, इन्हनि जो को रहबर कोन हूंदो। अरे अवां दुनिया में बेमुर्शिदा बेरहबरा हुयो, अवां जो को राह ॾसण वारो कोन हो, तंहिंजे करे तव्हां जहन्नमी आहियो, शैतान जे कढ वञो। जेके अल्लाह जे बाननि जी दामन वठण वारा हा, जाॾे अल्लाह वारा ताॾे अल्लाह जे बारनि खे मञण वारा। हे वरी माण्हुनि खे धोखो ॾींदा आहिनि, वलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। ॾिसो क़ुरान थो चवे, न को तव्हांखे वलीअ छॾाईंदा, न को तव्हांखे मुर्शिद छॾाईंदा। न चरिया चरिया ओ जाहिल, ईअं कोन्हे। फलन तजिद लहू, लहू जो इशारो काॾे आहे? मोमिन ॾे इशारो कोन्हे। मूंखे साबित करे ॾेखार, लहूअ जो ज़मीर काॾे राॼो आहे, तोखे ₹1,00,000 इनाम ॾियां। जाहिल तो क़ुरान पढ़ियो ई कोन्हे। फलन तजिद लहू, यो लहू कंहिंखे तो ख़ुदा जो क़ुरान चवे? इन वहाबन जे लाइ थो चवे, इन शियन जे लाइ थो चवे, ख़ुदा इन कादियाननि जे लाइ थो चवे, ख़ुदा देवबंद जे लाइ थो चवे, ख़ुदा ताला लहाबन जे लाइ थो चवे, ख़ुदा बेदीननि जे लाइ थो चवे, जेके दुनिया में पीरन फ़कीरन जे वसीले जा मुनकिर हा, कायल कोन हा, सहाबा जा दुश्मन हा, औलिया जा दुश्मन हा। अल्लाह ताला फरमाए थो, इन्हनि जो वली मुर्शिद कोन हूंदो, बाक़ी मुस्लमाननि जा त खोड़ वली मुर्शिद आहिनि। हाओ या न? उम्मती छा चवंदा ॿुधायां? ॾाढे चोट ॿुधायां? उम्मती चवंदा, रे रहम कर या रसूल अल्लाह, रहमतूं रसी कर इनायत अहमदा। सुन हिन बंदे जी बेकसी, आ घणो किरता कचो, आया अबोझो आरसी। अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर, गौर कर गमगीन जो ए नूर नाफिय नामवर। सभई जो सुभान अल्लाह, जोर सां चो सुभान अल्लाह। ज़ालो ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे, सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे। दर्द दूरी कर दफ़ो, कढो रंज दिल जे रोह खे। सोन जीअं सफ़रो थियां, पारस लॻे जीअं लोह खे। अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर, गौर कर गमगीन जो ए नूर नाफे अनामवर। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से पढ़ना। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। बाबा असां जो साईं आहे या न? ॾाढे ॻाल्हाए, ओ लाड़काणे वारा ज़ोर सां ॻाल्हाए। भिट धणी तो फरमाए, समर न जन सां साण। सुभान अल्लाह था चओ।
समर न जन सां साण आहे हो तो हिमायत तन जी करे छेह छपर में ईंदो पुनल पाण पो थींदी रीझ रिहाण लकन मंझ लतीफ़ चवे। आशिक मज़ेदार ॻाल्हि कई आहे। हज़रत सूफ़ी साहब ॾिनो सभई जो रहमतुल्लाह अलैह, ॾाढे जो रहमतुल्लाह अलैह। सचल सरमस्त ॿुधो अथव न, उन जो ॾाढो सूफ़ी साहब नो साईं वॾो दरवेश आहे। वो फरमाए थो दाल तो सां तह धणी आगे कयो एहसान ही जो उतई अफ़दे तो मुल्की दादो कर दैया नहीं तारीफ़ तुंहिंजी थो करे सारा सिफ़त सुबहान ही छा सिफ़त तुंहिंजी कंदो आजिज़ अकुल इंसान ही अग़्सिनी या सैयदा रसुया नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। मता को सुभाणे तव्हां खे चए थो को बैत ॿुधायईं शेर ॿुधायईं ॿुध मुंहिंजे आका जी सच्ची हदीस। पाण फरमाइनि था शफ़ाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती, मां मुहम्मद करीम जी क़यामत में उन्हनि जे लाइ शफ़ाअत थींदी जेके वॾा वॾा गुनहगार हूंदा। शफ़ाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती, मुंहिंजी शफ़ाअत उन्हनि लाइ हूंदी जेके कबीरा गुनाहगार हूंदा। वॾा गुनाह क्या हूंदो, नंढड़ा नंढड़ा त लेखे में कोन हूंदा। नंढड़नि नंढड़नि गुनाहनि खे त साईं मोहम्मद साल जहिड़ा बि तारींदा वेंदा, वली बि टारींदा वेंदा, आलिम बि टारींदा वेंदा, हाफ़िज़ बि टारींदा वेंदा, अल्लाह जा नेक माना बि टारींदा वेंदा, हाफ़िज़ बि टारींदा। तहां जहिड़ा आशिक महबूब जे शान ॿुधण वारा उहे बि कंहिंजी शफ़ाअत कंदा त उन्हनि जा बि गुनाह तरंदा वेंदा। मदनी त बख़्शाइण लाइ बीठो ई हूंदो वॾनि गुनहगारनि खे, वॾा जेके ख़तरनाक कैदी हूंदा से मुहम्मद छॾाईंदो। सलाह 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 बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। बाबा थका त ना हो ना? कौन थकबो लाड़काने वाला? गैबी दे रे जा मां बहननि जो गैब कढण आयो आहियां। गैब कढान भेना जो हाँ से गैब कढान ना बा गैब अच वरायो थे ना चीज रुगो इल्म गैब कोने इल्म गैब एड़ो बिना में गैब पइजी वियो आ। गैब समझो था ना सही वो सिंधी में चइबो आहे जिन खे यो एड़ो बिना में जिन पियो आ। इंशाअल्लाह ताला जिन कढूं था। सलाह सलाह बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। मुझे मदनी जो शान आहे दादा या खुदा जी तौहीद आया ना। महबूब के शान कहनो चो अल्लाह ॾाढे चो अल्लाह अल्लाह ॾाढे ॾाढे अल्लाह 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 अल्लाह। केड़ो मुझे मिठे रब जो मिठो नालो मुबारक आ। मिठो नालो आ न सही। उथंदे वेंदे ला इलाहा इल्लल्लाह ऐं अल्लाह जी लोली लगी पई हुजे सुम्हे तब ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जो जिक्र तुझे कल्ब में जारी हुजे। इंशाअल्लाह जे रब जे जिक्र के याद करो तुझा बेड़ा ही पार थी। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी सब चो रहमतुल्लाह अलैह फरमान था फकत इतना सबब था इनकादे बज़्मे महशर का। सुनियो गौर सां ॻाल्हि ॿुधजो। अल्लाह पाक जी ज़ात खे ताक़त आहे या न आहे? हिते दुनिया में बेनमाज़ी खे सज़ा ॾे त ॾेई सघे थो या न? चोर खे सज़ा ॾे त ॾेई सघे थो या न? इन मुल्ला जो मुहकारो करे त करे सघे थो या न? हा या न? सज़ा ॾेई सघे थो न? पोइ भला क़यामत छो कई अथई?
समझो था लाए न जरी हिते कादर आ वठी सके तो पकड़े सके तो छो भला आला हजरत का पुछ तो छो थी दो चवे तो फकत इतना सबब था इनकादे बज़ में महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है जो क़यामत इन जे लाइ खुदा कंदो त अॻियां पोयां सभु गॾु थियो ऐं मां कावड़ जा ज़मीन त्रामे जहिड़ी कयां सिज नेज़े पांद लाहे अचां नबी नफ़्सी नफ़्सी पिया पुकारनि माण्हू पघर में पिया ॿुॾनि अहिड़े टाइम ते मूंखे रिझाए त मुहम्मद रिझाए सब ॾिसनि अॻियां ॾिसनि पोयां ॾिसनि आदम ॾिसे ईसा ॾिसे सभु ॾिसनि ख़ुदा जी ज़ात क़यामत कई इन जे लाइ त महबूब जे शान खे ज़ाहिर कयां मिलंदी वञे हा त कीअं पतो पवे हा पतो त जवाननि जो उते पवंदो न जो सॼो जहान मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ नफ़्सा नफ़्सी में हूंदो ताहा जो ताज हूंदो त मुहम्मद अरबी खे हूंदो या अय्युहल मुज़म्मिल जी चादर हूंदी त यतीमनि जे यार खे हूंदी माज़ागल बसर वमा तगा जो सुरमो हूंदो त असांजे अरबी ॼाम खे हूंदो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ लिवाल हमद जो झंडो हूंदो त आमना जे लाल जे हथ में हूंदो अख जो इशारो कंदो वेंदो बेड़ा पार थींदा वेंदा फकत इतना सबब था इनकादे बज़ में महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी चओ कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है आला हजरत चयो पर तुझे लाड़काने रहमतपुर शरीफ वारे पीर हजरत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह भी फरमायो उन सोने पीर मिठा जी ॻाल्हि ॿुध फरमाए पियो हर कोई पियो मर्जी चाहे मालिक कलतार दी आह वाह पीर मिठा हर कोई प्या मर्जी चाहे मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी वाह पीर मिठा सोहना असांजा सब पीर मिठा मां विस्पे चंबड़ जलसो हो ट्रेपहरी जे नमाज जो टाइम थियो टंडरे अलहयार ऐं टंडरे आदम जे विच ते नमाज जो टाइम थियो गाड़ी झले नमाज पढ़म हिकिड़ो फ़कीर हो मुंहिंजा अदा मूंखे ॾिसी चई साईं सोहणा तूं पीर मिठा साईं जो मुरीद आहे मां हुनखे चयो सभु पीर मिठा अबा को पीर कड़ो आहे ॾाढे ॻाल्हाए सभु पीर चओ मिठा ॾाढे चओ सभु पीर पर पीर मिठा साईं मशहूर आ साईं रहमतपुर वारा ईअं न साईं पीर सब मिठा असां अहले सुन्नत जमात पीरन जे जुतीअ जे खाक जे मट भी कोन आहियूं पर मुंहिंजा प्यारा दोस्त पीर हुजे चओ पीर हुजे ॾाढे चओ छा हुजे हर कोई प्या मर्जी चाहे मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी चओ चओ अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी ॾाढे चओ अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अल्लाह प्या
चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैह मुजादा शायर को न चयो आ, कुदसी हदीस जो तर्जुमो कयो आ, कुल्लुहुम यतलबून रदाई। रब थो चवे सब चवंदा हन रब तू राज़ी थी, अन अतलुब रदाक या मुहम्मद, पर मां रब चवंदो हां मुंहिंजा मिठड़ा मुहम्मद तू राज़ी थी। हज़रत पीर मिठा साईं उन जी तारीफ़ थो करे, हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्दी मालिक मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। अरे ओ अल्लाह जो वली असांखे सबक ॾेई वियो आहे, असांजा मुर्शिद असांजा पीर असांजा कामिल असांखे सम्झाए विया आहिनि। असांजो महबूब मुर्शिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, घोरिया ही जहान हू पुण घोरे घोरिया, जे मूं पिरन साण सायत सरे जे ॾियूं। हिकिड़ी घड़ी महबूब जे दीदार जी मिली वञे त ॿई जहान घोर करे छॾिया। मदीने वारो साईं रुगो हिकिड़ो दफ़ो निगाह फरमाए, अबा हाओ या न, ओ अली गोराबाद वारो, ओ लाड़काने वारो, खुदा जो कसम अज मदीने वारे साईं जी तहां ते नज़र आ। जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद, चुम अखियां ते लैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद। सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन मुझे प्यारे हबीब करीम जो इस्म मुबारक चुमजे, सरकार सां प्यार कजे, मुहब्बत कजे, जंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात जो कुरान तो फरमाए, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही। बरकत वारी ज़ात आ मुझे रब करीम जी जे नाज़िल कयो कुरान पंहिंजे मोहम्मद मीर ते। तवज्जो आहे, थका त न आहियो। अलाह ईअं बि चई सघे हा, मां उहो अलाह आहियां जंहिं आसमान ठाहिया, मां उहो अलाह आहियां जंहिं ज़मीन पखेड़ी, मां उहो अलाह आहियां जंहिं जन्नत जोड़ी, मां उहो अलाह आहियां जंहिं जहन्नम पैदा कयो, मां उहो अलाह आहियां जंहिं जबल पैदा फरमाया, मां उहो अलाह आहियां जंहिं समुंड ठाहिया, मां उहो अलाह आहियां जंहिं सुहिणियूं सूरतूं ठाहियूं। इहे बि चई सघियो पियो न, ॻाल्हायो, इहे फरमाए सघियो पियो न, पर चए थो त न, हिते ॻाल्हि ॿी थो कयां, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही। बरकत वारी ज़ात अल्लाह जी उहा आहे। कहिड़ो अलाह, कहिड़ो तारीफ़ अथसि, चए थो उहो अलाह जंहिं मुहम्मद ते क़ुरान लाथो। ॾिसो त सही, तारीफ़ ई ख़ुदा जे हबीब जे सदके पियो थिए त रब उहो आहियां जंहिं मुहम्मद मिठे ते क़ुरान लाथो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। जंहिं ज़ात जे सदके तारीफ़ थिए ऐं जंहिं ते ख़ुदा क़ुरान नाज़िल फरमाए, उन हबीब जो शान आला आहे या न आहे? उन महबूब जो नालो चुमजे या न? हा अबा न, असां जहिड़ो आहे? ॾाढे ॻाल्हि, असां जहिड़ो अलाह ईअं चवे हा त मां उहो अलाह आहियां जो चिबरो मुला पैदा कयो अथमि, चई सघियो पियो या न? ॾाढे ॻाल्हि आहे। अलाह ईअं बि चई सघियो पियो न, मां इहो अलाह आहियां जंहिं पेटी मुला ठाहियो आहे। रबड़ भेण सां रबड़, जाथे छिक ताथे पूरो। जे इलेक्शन थिए त मुक़ाबले में बीठो आहे, वरी जेकॾहिं वीचारो हे मुर्तज़ाबाद मारिजी वियो त इहो मुला पारी पियो फतवा ॾे त मां थो फतवा ॾियां त शहीद आहे। तूं फतवा ॾे या न ॾे, तुंहिंजे चवण सां कुझु बि कोन थींदो। शहादत जो मक़ाम मर्तबो अल्लाह जंहिंखे नसीब फरमाए, पर मुला तूं ख़ुशामद न कर, तूं त मुनकिर शहादत वारनि जे हयातीअ जो, तोखे कहिड़ी ख़बर आहे? वरी छा पियो चवे, अल्लामा उबैदुल्लाह जो पैरोकार हो, तंहिंजे करे मुवहिद हो। अड़े मुवहिद हुयो बराबर, पीरनि फ़क़ीरनि खे बि मञण वारो हो, दस्तगीर खे बि मञण वारो हो। तो जहिड़े मुलनि खे मञण वारो हुयो ई कोन। तूं ख़ुशामद न कर, ख़ुशामदी खोजड़िया, तोखे तुरगो ॾोकड़ खपनि, ॾोकड़
पर तोखे तो पैसा खपन, पैसो खपई तो खजी कुल्हे ते खणाए जी तब खणे तो, पर पैसा मिलनी दोल खाण जे लाइ तू तैयार थी वींदे। अब हाओ या न लाड़काने वारा सुञाणो था न, सुञाणो सा न पुट जाफाल खबर अथव जे न त चांडका मेडिकल कॉलेज वारनि खां पुछो वञी। हाओ या न अबा खबर आहे न सॼे जहान खे, पतो आहे न कंहिंखां ॻाल्हि का लिकल आहे। हाणे वरी तौहीद जा ठेकेदार पुट बणिया आहिनि अची, अलाह शल हिदायत करे पिठू बिना अंग्रेज जो मुंहिंजा दारो को ॾोकड़नि जे कढ जाॾे ॾोकड़ मिलंदा न साईं, ॾोकड़ मिले पोइ माईअ खे अॻियां बीहारे नियत कम निमाज़ पुछो वज़ीर आज़म जे धू कढ लॻो पियो आहे या न आहे? ॾाढे त ॻाल्हायो, माईअ खे बि सुठा मुला मिली विया आहिनि। हो मुंहिंजा त ग़लति कोन थो चवां न साईं, टुकरेल भरिसां टुकरेल, टुकर जे पुठियां ॾोकड़ जे पुठियां दीन दीन खयो थी। तोखे हेॾे दीन जी कहिड़ी ख़बर, दीन जा दुश्मन ख़ुदा जो कसमा दीन जी ख़िदमत कई त ख़ुदा जे वलियनि कई। अहिड़नि मुलनि जे मुंहं ते हज़रत पीर मिठा साईं दांगी थो घुमाए, फरमाए तो अन बशर दा शोर न मचा तूं, तो सुभान अल्लाह। फरमाए तो अन बशर दा शोर न मचा तूं, विच यूहा दे दीद टिका तूं। आवे भाईड़ा इंसाफ तपा तूं, कुछ त सोच सुचैंदी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रहो। जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैंदी रहो। जो सुभान अल्लाह, डाढ़े जो सुभान अल्लाह। एहन को ई राज निराले, मुल्ला तो के करी खबर तो के 24 कलाक ॾोकड़ 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 तस्बीहात में या फबा या फबा या फबा या फबा। हाओ या न ॻाल्हाईंदा त हलो। 24 कलाक भरिसां पैसे जे पुठियां, लालच जे पुठियां पैसा पिया मिलनि। जिथे ईंदा रुगो नुमाइश, 15 किलाशन कोप वारा हेॾो हेॾो। असांजे जमात में कंहिंमें सोटी भी आहे। अड़े तो ते शैतान जो हथ आहे, असां ते मदीने वारे साईं जो हथ आहे। दहशतगर्द बना दहशतगर्द। अब दहशतगर्द बना दहशतगर्द। अब हाओ न सही, दहशतगर्दी जे कॾहिं जिथे किथे झेड़ा, हणु मस्जिद में बम, हणु कंहिं अलम कंहिं जगह ते बम, कंहिं बाज़ार में बम, काथे मकान में बम। इंसानियत मारण को सुठो कमु छा? केरु छो मरे अबा, छो कंहिंखे मारजे? चओ न बा, इंसान जो खून कीमती आहे या न? जिथे वञ बिना ब्रे वाला होॾो वरी छा चवंदई, असां अलाह खां सवा डिॼंदा कोन हूं। पोइ अलाह खां सवा न डिॼंदो आहे त चौकीदार अलाह आहे न पुछूं। ख़बर त पवनी त माण्हू कुटे दुंबो त बणाइनी। जिथे किथे बना रेफलू कई क्लासन को बि खयो वेठो आहे। फ़कीर आए भी अकेला जाए भी अकेला। असां हुसैन जा हुर हूं, हुसैन जा इंशाअल्लाह तबारक व तआला हुरन जे वेझो अचण वारो ई कोन्हे को। निभागा तोखे कहिड़ी ख़बर आहे? तोखे ख़बर ई कान्हे का। अल्हम्दुलिल्लाह सब सुन्नी हुसैन जा हुर हाओ या न? हुसैनी हुर आहियो न? तो मुंहिंजा अदा तव्हांखे कहिड़ी परवाह आहे? मुल्ला खे पीर गफ़ारी थो चवे एहन कोई राज निराले। मुल्ला तोखे ख़बर ई कान्हे का, महबूब मोहम्मद जे राज जी ख़बर ई कान्हे। एहन कोई राज निराले, आशिक ते माशूक विचाले। छोड़ मसैले कुल जुज़ वाले, मुफ्त न मगज़ खपैंदी रहो। जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रहो। जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैंदी रहो। सभई जो सुभान अल्लाह। वाह जो बुजुर्ग ॻाल्हि कई आहे। मैं तो बाजू मुहम्मद रब को ॻोल्हणो। मदनी जो दर छॾे
नबी जी दामन छॾे, आमना जे लाल जो दर छॾे, यतीमन जे यार जो दर छॾे, गुंबदे खज़रा जो पाठो छॾे, अमेरिका वेंदे, लंडन वेंदे, रूस वेंदे, चाइना जे झोली में पवंदे, इंडिया जा एजेंट काफ़रनि जे झोली में पवंदे, कुझु न थींदुई। जंहिं मदनी जो दर छॾियो त वही जहान में रुली वियो। हाओ या न बेटा ऐसे फरमाईंदो आहे हरदम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मनु न गजा उमी मसां कूड़ा कन कलाम हाणे बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। साईं खां सवाइ ॿियो को आहे कि तूं बाजू मोहम्मद रब को ॻोल्हण महज़ है अपना आप को रोलण बिना संभावण खीर विलोण मुफ्त न उम्र खपैंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैंदी रहो। इंशाअल्लाह ताला सुन्नी सुम्हंदो आहे त बि चवंदो आहे सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। निंड में हूंदो आहे त बि ख्वाब में चवंदो आहे सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। इंशाअल्लाह निंड में जागंदो चवंदो आहे सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मदनी खे सुञाणंदो चवंदो आहे सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। मलाक चवंदा सलात पढ़ंदो थो चए कहिड़ो लोखा खोलियो दर त जन्नत में हलियो वञे। चंद्रा कुटबे ॾाढो कुटबे अहिड़ो कुटबे जहिड़ो उठ पतण ते कुटबो आहे गदह पतण ते कुटबो आहे। कुझु कोन थींदी छॾाइण वारा कोन ईंदी। इंदिरा गांधी जा मुरीद कुझु न थींदी ओ एजेंट अंग्रेज़नि जा कुझु न थींदी अंग्रेज़नि जा पठू कुझु न थींदी अल्लाह जे वलियनि जी दामन थल बेड़ाई पार। मुंहिंजो महबूब मुर्शिद रोज़े वारो फरमाईंदो हो त मुंहिंजा मुरीदो 5 वक्त नमाज पढ़ो 5 वक्त नमाज पढ़ो 2 वक्त ज़िक्र कयो बाह सेरांदी करे सुता पिया हुजो क़यामत कब्र जो ज़ामिन मां वेठो आहियां। अल्लाह जा वली त ऐलान कंदा विया अल्लाह जा वली ॿुधाईंदा विया अल्लाह जे वलियनि सभिनी जा असां ग़ुलाम आहियूं। असां सभिनी पीरनि फ़क़ीरनि खे मञण वारा आहियूं। सभु कंहिंखे पंहिंजो पीर प्यारो आहे पर अल्लाह जा वली फैज़ हिकिड़े दर तां वठनि था मदीने वारे साईं वटां। पावर हाउस कहिड़ो आहे चओ मदीनो। ॾाढे ॻाल्हि आहे पावर हाउस कहिड़ो आहे पोइ मुंहिंजा अदा किथां फैज़ कलंदर ते पियो अचे उतो मदीने मां वरी फैज़ किथे भिट धणी ते पियो पहुचे किथे मखदूम सरवर नूह ते पियो पहुचे किथे हज़रत ख्वाजा सुल्तान औलिया वटि पियो अचे किथे मोहम्मद राशिद रोज़े वारे पियो वटि अचे किथे मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत मखदूम पिरालवी रहमतुल्लाह अलैह वटि अचे पियो किथे दस्तगीर पीरान पीर रहमतुल्लाह अलैह वटि अचे किथे नक्शबंदी वटि किथे सहरवर्दी वटि सॼे जहान ते फैज़ मुंहिंजे मदीने वारे मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबर असां सभिनी अल्लाह जे वलियुनि खे मञण वारा हाओ या न। ख़बरदार ख़बरदार पार्टी बादी छॾे ॾिजां सोच जां इहो अॻारो मौलवी साहिब तोखे बि चयो मां बि ईअं थो चवां त इहो सोचणो आहे कहिड़े बि पीर जो मुरीद आहे ॾिसणो इहो आहे त असांजो सुन्नी भाउ मुस्लमान आहे आशिक़ रसूल आहे मदनी सरकार जे ज़ात बाबरकात में हुनजी दामन में हथ आहे। छो त भिटाई साहिब रहमतुल्लाह हिकिड़ी अज़ीज़दार ॻाल्हि कई आहे त चए थो कसर हिकु छा थो फरमाए कसर हिकु मारी हिकिड़ी आहे कसर हिकु कोड़े कंहिंखे गिड़खियूं जाॾहं कयां परख ताॾहं साजन साम्हूं हाओ या न। ॾाढे ॻाल्हि आहे महबूब हिकिड़ो आहे चओ सुभान अल्लाह गुंबदे खज़रा हिकिड़ो आहे चओ सुभान अल्लाह पर छा थींदो आहे जनीअ खे जितां पिरीअ पाण पसाइयो तननि खे तितां लिया पाइण आया जंहिंखे दिल भर जिथां दीदार कराईंदो आहे उत्तर वारो हेॾो ॾिसंदो ॾखिण वारो हेॾो ॾिसंदो ओलह वारो हेॾो ॾिसंदो ओभर वारो हेॾो ॾिसंदो उत्तर वारो हेॾो ॾिसंदो जेको जंहिं तरफ़ वेठो हूंदो दिल भर हिकिड़ो आहे महबूब हिकिड़ो आहे पर जेको जाॾहं वेठो हूंदो जाॾहं दरी हूंदी उतां वाझाईंदो सभिनी जो सरदार महबूब मदीने वारो साईं आहे पर कंहिंखे किथां नज़र आयो कंहिंखे किथां नज़र आयो जंहिंखे जिथां नज़र आयो तव्हांजा बेड़ा पार
अल्लाह ताला फरमाइंदो आहे तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारी आज़ात अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू जी जे नाज़िल कयो आहे क़ुरान पंहिंजे प्यारे हबीब पाक ते इन जे लाइ लियकून लिल आलमीन नज़ीरा तां त मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम सारी कायनात जे लाइ नज़ीर बणिजी अचे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो हबीब हिकु ॻोठ लाइ न थोरे ज़माने जे लाइ न क़यामत ताईं कायनात जो मोहम्मद नबी आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अड़े जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾेह में मोड़ मिड़नी मुरसले सरसो संदुस शानो फकान काब कौसैन औ अदना यो मुयस्सर थियुस मकाम उन आगे जा एहसान जय हादी मेल मेड़ो। असांखे त ख़ुशी आहे जो अहिड़ो दिलबर नबी असांखे मिलियो। हा या न अहिड़ो महबूब नबी मिलियो जंहिंजी सभु तारीफ़ कनि। महबूब खां पुछियो या रसूल अल्लाह अवां जो चयो आहे त आज़ान खां बाद जेको ही दुआ पढ़ंदो अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावत ताम्मह वस्सलातिल क़ाइमह आति मुहम्मदनिल वसीलत वल फदीलत वद्दरजत रफ़ीअत वबअसहु मक़ामम महमूदा। ऐ अल्लाह महबूब खे मक़ाम महमूद ॾे। मुंहिंजा हबीब उहो अञा को रहियल आहे छा जेको तोखे न मिलियो आहे। ऐं पाण फरमाइनि था आज़ान खां पोइ जेको इहा दुआ पढ़ंदो वजबत लहू शफ़ाअती उन जी शफ़ाअत मूं ते वाजिब आहे। आज़ान खां पोइ जंहिं बि इहा दुआ पढ़ी सो मुंहिंजे शफ़ाअत जो हक़दार आहे। साईं इन में अल्लाह साईं जो हबीब साईं लिखियो पियो आहे त वबासो मक़ाम महमूद आहे। ऐं मुंहिंजा अल्लाह महबूब खे मक़ाम महमूद ॾे। उहो कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था अल्लाह पाक क़यामत जे ॾिहाड़े मूंखे पंहिंजे अर्श जे भर में हिकिड़े तख़्त ते वेहारींदो। चओ सुभान अल्लाह। अड़े सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा। चओ सुभान अल्लाह। सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा। मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा। चो सुभान अल्लाह। मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा। नबी से फरमाया था मुझे लागो तख्त विछाईंदा अहिड़ो तख्त हूंदो जॾहिं रब मूंखे उन ते विहारींदो त अवलीन आख़िरीन मुॾे ॾिसी चवंदा वाह मोहम्मद तुंहिंजो शान। छा चवंदा? वाह मोहम्मद। ॾाढे चओ। आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं पाण फरमाइनि था जॾहिं उन तख़्त ते ख़ुदा मूंखे विहारींदो उन जॻह ते मक़ाम महमूद ते विहारींदो। उहो मक़ाम महमूद क़यामत में मिलणो आहे। दुनिया जा मर्तबा दुनिया में मिली विया आख़िरत वारो रहियो पियो आहे छो त उहो उते मिलणो आहे। पोइ जॾहिं मूंखे तख़्त ते विहारियो वेंदो त अवलीन आख़िरी ॾिसी छा चवंदा वाह मोहम्मद तुंहिंजो शान। सभु चओ वाह मोहम्मद तुंहिंजो शान। वाह अरबी तुंहिंजो शान। वाह यतीमन जा यार तुंहिंजो शान। ख़ुदा जो कसम आशिक़ ॾिसी बाग़ बहार थी पवंदा ऐं सभु कंहिंखे उमेद थी पवंदी। चओ इंशा अल्लाह। उमेद थी पवंदी न साईं। पोइ मुला खे वात में पाणी अची वेंदो। फारूक आज़म जहिड़ा जवान तलवार खयो बीठा हूंदा ओ वहाबी वेझो न अच दुनिया में कोन मञींदे हे आशिकनि जो साईं शफ़ादार आहे तुंहिंजो न वलन तजद लहू वलियम मुर्शिदा। न को शाफ़ी आहे न को शफ़ादार आहे न को मञींदे हे न को छा। तूं लॻु दज्जाल जे कढ लॻु इंदिरा गांधीअ जे कढ लॻु नेहरूअ जे कढ लॻु बेगन जे कढ लॻु तूं अमेरिका जे कढ लॻु तूं ॾोकड़ जे कढ तुंहिंजे लाइ दुनिया मत में नज़र ही फिरिया पसी फीण खरन खीर न चखियो। अड़े दुनिया कारण दीनो विञाए विल्हा थिया।
इंशाअल्लाह ताला इहे दुनिया में धिक्का दुनिया में पिया खाइन दुनिया जे करे आखिरत ना है असा के मदीने वारे साईं जो अदब खुदा नसीब करे इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत जा बेड़ा ही पार होंदा वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह साईं तहां जी असां जी सभनी जी हाज़री कबूल फरमाए महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए सलाह शरीफ पढ़ो बटे चिठन जा जवाब अब आ चिठन जा जवाब ॿुधंदव न हे मुंहिंजे हथ में किताब आ सैयदना व मुर्शिदना हजरत क़िबला पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जी मकतूबात आ छाए बा मकतूबा शरीफ हिकड़िया मलफूजात जेका हजरत क़िबला साईं मशहूरन वारन रहमतुल्लाह ताला अलैहि सिंधी में तर्जुमो कई ही हे वरी खत हन रोज़े वारे जा जेके वक्त जे आलमन जयदन मुहक्किकन मुफ्तिन पीर साईं खां सवाल पुछा हा तसव्वुफ जा मार्फत जा हकीकत जा तरीक़त जा शरीयत जा अरबी ऐं फारसी में हा हे उन्हनि जो तर्जुमो सिंधी ज़ुबान में मुझो नढो भाव आलिमा दुआ कयोसि अल्लाह ताला उनके इल्म बा अमल नसीब फरमाए अबा परो साल आहे त हजरत इमाम हुसैन के जरी शहीद कयो वियो हो संदसि सिर मुबारक धड़ खां जुदा कयो वियो हो या न या त सॼे जहान खे ख़बर आहे हिकु दफ़ो न तव्हां हज़ार दफ़ा ॿुधो आहे इहो को पुछण जो मसइलो कोन्हे धड़ मुबारक करबला में हो सिर नेज़े ते हो करबला खां कूफो ऐं शाम खां मदीने ते क़ुरान पढ़ंदो आयो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर सिर मुबारक सॼो सारो गॾु हो धड़ खां जुदा हो पर नेज़े ते हो ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां त हुसैन आली मक़ाम जो धड़ करबला में आ सिर जन्नतुल बक़िया में ख़ातून जन्नत सां गॾु दफ़न थियला ॿियो साल आहे हज़रत अली मुर्तज़ा जी जनाज़े जी नमाज़ पढ़ी वई ही या न बिल्कुलु पढ़ी वई ही केरु थो चवे त कोन पढ़ी वई ॿियो सुवाल आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिदैन जे बारे में ॿुधायो माज़ अल्लाह वहाबी था चवनि त महबूब जा वालिदैन दोज़खी आहिनि नऊज़ बिल्लाह वहाबिन ईअं बि लिखियो आहे त नबी पाक अलैहिस्सलाम जे पीउ ऐं माउ खे ईमान कोन हो माज़ अल्लाह नबी पाक फरमाइनि था मुंहिंजा अबो अम्मा अॻियनि नबियनि जे ईमान ते हुआ मां अञा नबूअत जो ऐलान कोन कयो त अॻे गुज़ारे विया हा पर वरी अलाह खे चयमि मुंहिंजा मौला मुझे अब्बे अम्मा के मुझी शरीयत भी तो नसीब कर रब फरमायो मुझा मिठड़ा पांजे पीउ माउ जी कब्र ते वञण तुंहिंजो कम आ जेरो करण मुंहिंजो कम आ सरकार फरमाइन था मां अब्बे अम्मा जे कब्र ते आयसि बिन्ही खे खुदा जेरो कयो बाहर निकरी चयूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अॻियनि नबियनि जे बि दीन ते हा पर मां मुहम्मद जे शरीयत ते बि आहियां से को ज़रूरी ॾे त हर 10 दफ़ा सुवाल पुछा अथव तव्हां महिरबानी करे पंहिंजी सवानह उमरी ॿुधायो वाह सोहणा हाणे मां पंहिंजी तारीफ़ वेही कयां सुवाल को मज़े जो कयो पुछण जहिड़ो कयो मुंहिंजा प्यारा दोस्त चए थो त लाड़काणे में हिकिड़ो महीनो हिकिड़े मुला तकीर कई चई त माण्हू सलाम पढ़ंदा मुस्तफ़ा जा यार रहमत पे लाखूं सलाम इहो छा इहो सलाम त मैदान इंडिया जो आहे मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखूं सलाम मेड इन इंडिया है ऐं तोवारो मदरसो दारुल उलूम देवबंद हो मेड इन इंडिया कोन्हे अब आओ न सी देवबंद पाकिस्तान में या इंडिया में ॻाल्हायो ॾाढे ॻाल्हायो इंडिया में न पोइ हिननि जो मदरसो मेड इन इंडिया अल्हम्दुलिल्लाह तोवारो मदरसो मेड इन इंडिया असांजो को सलाम त आहे असांजो छा आहे बाबा चओ सलाम आहे वो नबी पाक ते पश्तो में सलाम हुजे सिंधी में सलाम हुजे बिरोकी में हुजे अरबी में हुजे सॼो जहान मुहम्मद जी तारीफ़ कंदो आहे इन मुला खे त क़दुरु ई कोन्हे अबा हे तूं जो मेड इन लाड़काणो आहे पोइ तोखे छा कयूं हाणे सुवाल मुफ़्ती लाइ रहायो वेठा हो इहे बि तव्हांखे लाड़काणे में मोली कोन था ॿुधाइनि त गोॾ कांच कीअं ॿधजे
भींग करे छड़ी अथव। देवबंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चवनि था हाज़िर नाज़िर कोन्हे, पोइ मेराज छो थियो इहो इंशाअल्लाह ताला कॉन्फ्रेंस में ॿुधाईंदोसांव। खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस थिए पई न, हयाती ख़ैर चओ इंशाअल्लाह। कुल्ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब, इन आयत जो तर्जुमो करे ॿुधायो। इन जो तर्जुमो इहो आहे त नबी से फरमाइनि था मां दावा कोन थो कयां, तव्हांखे चवां त कोन थो त को मां वटि ग़ैब जो इल्मु आहे, मां कोन थो चवां पर मुंहिंजो रब थो चए त मुहम्मद खे ग़ैब जो इल्मु आहे। अबा केरु थो चवे, चओ रब थो चए। मुस्तफ़ा चओ मां त कोन थो चवां, मां छो चवां, मुंहिंजो रब जॾहिं चवे पियो त भली चवे। अबा आयत वठ जा संभाल, हिनखे त सम्झ आहे कान का। हीअ बि साॻी ॻाल्हि आहे त नबी करीम जे ज़ात बाबरकात खे ख़बर कान्हे का। मुंहिंजा प्यारा दोस्त, असांजो त ईमान आहे। सरकार फरमायो त क़यामत ताईं सुञाणा थो, नाले जी बि ख़बर आहे, हुनजे पीउ जे नाले जी बि ख़बर आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला अॻियनि पोयनि जो इल्मु अता फरमायो आहे। चए थो हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा खे घणियूं न्याणियूं हुयूं, उहे कंहिंखे ॾिनऊं, केतिरियूं हुयूं, इंशाअल्लाह ताला इहे बि खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस में तव्हांखे अर्ज़ु करे ॿुधाईंदुसि। मौलवी साहब अम्मा आशा जे माउ जो नालो छा हो? इहे सभु मुंहिंजा अदा सुवाल अहिड़ा आहिनि जेके तव्हां पंहिंजे दीनी किताबनि में पढ़ी सघो था। कंहिं मुफ़्तीअ जो टाइम, कंहिं मौलवीअ जो टाइम, वाइज़नि जे टाइम में तव्हां ज़ाया न कंदा कयो। इहे अहिड़ा मसइला जो नंढड़ा नंढड़ा किताब मिलनि था। अम्मा आशा सिद्दीक़ा जी ज़िंदगी, कुझु ख़र्च बि त कयो न सही, थोड़ो ॾोकड़ बि त ख़र्च कयो, बाज़ार मां किताब ख़रीद कयो, पढ़ो, तव्हांखे पूरी ज़िंदगी अम्मा आशा सिद्दीक़ा जी मिलंदी। हाणे तव्हां था चओ अम्बड़ आशा जे माउ जो नालो छा आहे? मां चिठी लिखण वारे खां पुछां थो तुंहिंजे माणे जो नालो छा आहे? माण्हू चवनि था त अज़ान खां अॻु में सलातो सलाम न पढ़ा। बसि सादा सुवाल आहिनि साईं। अल्लाह से तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए, नबी करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे महबूबन करीमन अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे सदके, मुंहिंजे महबूब पाक जे हिन जमात जे सदके दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। ऐ मुंहिंजा ख़ालिक पंहिंजे प्यारे महबूब जी सची मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह जी के परे परे खां जमात इश्क़ मोहब्बत वारा आया, सभिनी जा बेड़ा पार फरमा। जंहिं बि हथ खणी आमीन कया, दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मदीने तय्यबा जो दीदार करा, बे औलादन के साले औलाद अता फरमा। बैतुल्लाह जो हज नसीब फरमा। मदीने वारे मोहम्मद अरबी जी मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह उहे कम करा जंहिंमें तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। ऐं मुंहिंजा ख़ालिक, मुंहिंजा मालिक, असांजे क़िबला मुफ्ती मोहम्मद साले साईं रहमतुल्लाह अलैहि जे क़ब्र जे मथां रहमतूं नाज़िल फरमा। संदसि साहिबज़ादे खे मौला वरी हयाती अता फरमा। संदसि मदरसे जे फैज़ खे ता क़यामत जारी सारी फरमा। मुंहिंजा मौलान अल्लाह वारे नेक सालिह बाने जे रूह जे सदके असांजे दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मुंहिंजा ख़ालिक असांखे दोस्त ऐं दुश्मन जे सुञाणप जूं अखियूं नसीब फरमा। या इलाहुल आलमीन मदीने ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क नसीब फरमा। क़ाल अल्लाहु तआला फी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल हिंगोर जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा। महिरबानी।